अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ जी बजट स्पेशल ट्रांसमिशन में अवां खे भली कार ऐं वफ़ाक़ी बजट खां पोइ सिंध जी नए माली साल जी बजट भी पेश कई वई आहे। सिंध जे वॾे वज़ीर सिंध असेंबली जे इजलास दौरान बजट पेश कई आहे ऐं हीअ बजट सिंध जी 38 अरब 45 करोड़ रुपयनि जी खसारे वारी बजट आहे, जेका ऑपोजिशन जे सख़्त गोड़ ऐं एहतजाज दौरान पेश कई वई। अॼोके इन बजट स्पेशल ट्रांसमिशन में नाज़रीन मुख़्तलिफ़ एक्सपर्ट सां ॻाल्हि ॿोल कंदासीं इन बजट जे हवाले सां। ऐं मूंसां गॾु इन बजट जी जेका ट्रांसमिशन आहे इन में आफ्ताब मुग़ैरी साहब असांजी सथ जा सीनियर साथी आहिनि, उहे पिणु मौजूदु आहिनि। आफ्ताब, अव्हांखे बि भलीकार ऐं वफ़ाक़ी बजट ॾिसी करे जेके मुख़्तलिफ़ सेक्टर सां माण्हू आहे घणो ख़ुशि न थिया, पर सिंध जी बजट खे वठी करे खोड़ आसरा हुआ, उमेदूं हुयूं। कीअं ॾिठो आहे मां हिन बजट खे? ॾिसो, मां त सम्झां थो त हीअ बजट मायूस कुन बजट आहे ऐं अंगनि अखरनि जी हेरफेर आहे। कापी पेस्ट वारो कमु जेको असां हमेशह चवंदा आहियूं त कामोरा कंदा आहिनि, त उहो ई नज़र अचे पियो। अगरि ॾिठो वञे त हिन में बजट में बि उहा ई पघारुनि वारी 10% जी वाध कई वई आहे 17 खां 22 ग्रेड जे मुलाज़िमनि लाइ, ऐं पेंशन में जेको आहे सो 7% जी वाध जी जेकी ॻाल्हि आहे उहा आहे ई आहे। पर हिन सां गॾोगॾु ॿियूं हैरत अंगेज़ जेके अंग अखर वॾे वज़ीर सिंध जे सईद मुराद अली शाह साहबु जेका बजट पेश कई आहे उन में आहिनि, जेके छिरकाईंदड़ बि आहिनि। ऐं इहे बजट में अंग अखर लॻे ईअं पियो त सिर्फ़ु इहा कामरनि जे लाइ बजट आहे, उन वज़ीरनि जे लाइ बजट आहे, ऐं ख़ासि तौर ते इहा बजट जेका आहे दोस्त जेके चइबो आहे न हिकिड़ी दोस्त बजट जंहिंखे अमूमन चयो वेंदो आहे त अवामी बजट, उहा मूंखे नज़र न पई अचे। वधीक हाणे जेके असांजा एक्सपर्ट आहिनि, जेके सीनियर तज़िया निगार आहिनि, माशी माहिर आहिनि, उन्हनि जी राय वॾी अहम हूंदी, पर असांजी राय, मुंहिंजी जेका राय आहे त मूंखे ईअं लॻे पियो त हीअ बजट सिर्फ़ु कामोरनि जे लाइ ऐं वज़ीरनि जे लाइ आहे। कामोरान ऐं वज़ीरनि जे लाइ आहे। हूअं बि अंगनि अखरनि जी जेका रांदि चयो वञे थो त जेका बजट साम्हूं अचे थी। ऐं तव्हांखे यादि हूंदो नाज़रीन, जॾहिं वफ़ाक़ी बजट आई त उनखां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे मथे मौजूदु बि आहे हिन हुकूमत सां गॾु समूरे हुकूमती सेटअप में, ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कई त सोलर पैनल ते जेको 18% टैक्स लॻायो पियो आहे उनखे पीपल्स पार्टी रद्द कयो, ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि ॻाल्हायो त हीअ नाकाफ़ी आहे जेको पघारुनि जे मद में या जेको पेंशन जी मद में वाध थियो आहे। मथे वफ़ाक़ी बजट में पेंशन जी मद में जेका वाध थी आहे, जेको रखियो पियो आहे शेयर, उहो 7% रखियो पियो आहे, ऐं जेके मथे पघारूं आहिनि उहे 10%, जेके 7% जंहिंखे बाद में वज़ीरान साहब रद्द कंदे पोइ 10% ते आंदो। उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तनक़ीद कई। पर सिंध बजट में असां ॾिसूं था त 1% उन में वाध थी आहे, पेंशन 8% रखी वई आहे, ऐं उनखां सवाइ जेको पघारूं आहिनि उन में 10 खां 12% ॿुधाए वञे, जंहिंमें 1 खां 16 ग्रेड ताईं जे लाइ जेका हूंदो उहो 12% वाध हूंदी, ऐं बाक़ी जेके 17 खां 22 ग्रेड ताईं जा जेके ऑफिसर्स हूंदा उन्हनि जे लाइ इहा जेका वाध आहे या तक़रीबन जो ॿुधाए पियो जो शेयर उहो हूंदो 10% ताईं। त हीअ मुख़्तलिफ़ फिगर्स आहिनि, एक्सपर्ट जे साम्हूं रखंदासीं, उन्हनि खां उन्हनि जी राय बि वठूं था। तालीम ऐं सिहत जे हवाले सां ॼाणाए पियो वञे सिंध गवर्नमेंट जी जेका हीअ बजट आई आहे सिंध सरकार जी, उन में ॼाणाए पियो वञे त उन्हनि जे लाइ जेको कुझु हिसो वधाए पियो आहे, कुझु सैकड़ो उनखे वधाए पियो आहे। मूंसां गॾु डॉक्टर अयूब महर साहब बि आहिनि, ऐं असां सां गॾु ख़ुर्शीद अब्बासी साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़िया निगार आहिनि, ऐं उनखां सवाइ महमूद नवाज़ शाह साहब आहिनि, एग्रीकल्चरिस्ट आहिनि, आबादगार अॻवान आहिनि, उहे पिणु असां सां गॾु हिन पैनल में शरीक आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां KTN न्यूज़ लाइ वक्त कढियो हिन ख़ुसूसी बजट ट्रांसमिशन में। ऐं अयूब महर साहब, आपसे गुफ्तगू का आगाज़ करेंगे, कैसे देखते हैं आप इस बजट को, आपका इनिशियल एक्सप्रेशन क्या है इस बजट को लेकर? पहले तो मैं एक चीज क्लियर कर दूं कि दुनिया भर में होता है, चाहे वो फेडरल लेवल पे गवर्नमेंट हो, सेंट्रल या प्रोविंशियल हो या लोकल गवर्नमेंट हो, एक आम की बात है ये कि हर जगह जो रूलिंग पार्टी होती है, जो बजट पेश कर रहे होते हैं, वो उसके बहुत हाईलाइट करते हैं उसके जो पॉजिटिव साइड होते हैं, वो एक यूजुअल चीज है। और अपोजिशन की तरफ से हर जगह एहतजाज होता है, कोई ऐसी चीज नहीं कि आज की हम समझे कि आज सिंध के बजट पे एहतजाज किया जा रहा है। अपोजिशन का राइट ये होता है, और अपोजिशन एक तरह की ऑडिटर होती है, वो ऑडिट कर रहे होते हैं, बजट का एहसास कर रहे होते हैं कि इसमें क्या नेगेटिव चीजें आ रही हैं, वो उनका हक है, वो करते हैं। लेकिन बाहर के तज्जिया विज्ञान या इंडिपेंडेंट इकोनॉमिस्ट हम फैक्ट एंड फिगर्स को लेकर के बात करेंगे, किसी एक के मतलब मोटफ नहीं कि उससे क्या अच्छाई है या उसके हम नेगेटिव पहलू को उजागर करने लगे। एक फैक्ट एंड फिगर्स को अगर देखा जाए तो उसमें जो मस्बत चीज़ें मुझे नज़र आ रही हैं वो ये कि डेवलपमेंट एक्सपेंडिचर में इस दफ़ा एक रीशेफलिंग नज़र आई है। दूसरा ये कि जो प्रोविंशियल बजट होते हैं उसमें एक चीज़ समझने वाली है, फेडरल बजट से प्रोविंशियल बजट को कभी भी कंपेयर नहीं किया जा सकता। प्रोविंशियल बजट फॉलो करता है फेडरल बजट को, इसलिए कि फेडरल बजट से कम 3 ऐसे कनेक्शन होते हैं कि
प्रोविंशियल बजट जो होता है वो फेडरल बजट पे डिपेंड करता है, उससे कनेक्ट हो जाता है। एक तो ये कि जो डिविजिबल पूल ट्रांसफर के जरिए जो टैक्सेस कलेक्ट हो रहे होते हैं फेडरेशन से, एफटीआर कलेक्ट कर रहा है पाकिस्तान के केस में, वो फिर अकॉर्डिंग टू दी एनएफटी अवार्ड जो भी फार्मूला एक डिसाइडेड होता है वो सूबों को जाने होते हैं। सूबों ने वो डिविजिबल फंड जो आ रहे होते हैं सूबों के पास, सूबों ने अपने बजट में उसको यूटिलाइज करना होता है। दूसरा ये कि स्पेशल कंडीशन में फेडरेशन की तरफ से तो बजट को कुछ ग्रांट्स भी दी जाती है। अब वो पहले भी चले कि अब कंट्रीब्यूट का साइज बहुत निगलिजिबल हो गया है, अब वो सिर्फ केपी और बलूचिस्तान को दी जाती है, पंजाब और सिंध को इस तरह की ग्रांट्स नहीं मिलती। तीसरा जो होता है डेवलपमेंट का होता है, डेवलपमेंट में इक्विटेबल चार्जेस होते हैं, दोनों मिलकर करते हैं। प्लानिंग कमीशन जो अप्रूव करता है जिन प्रोजेक्ट को, उसमें मैचिंग ग्रांट होती है, आधे पैसे फेडरेशन से आ रहे होते हैं, आधे पैसे जो है डेवलपमेंट प्रोजेक्ट है वो प्रोविंस दे रहा होता है, वो एनुअल डेवलपमेंट प्लान का हिस्सा बन जाते हैं। तो इस तरह से प्रोविंस डिपेंड कर रहा है। डेवलपमेंट में जो चेंज नजर आ रही है वो ये कि इन्होंने कुछ डेवलपमेंट फंड का कुछ हिस्सा कैटेगोरिकली अनाउंस कर दिया है, तो डिस्ट्रिक्ट वाइज दे दिया है। डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट के जरिए वो डेवलपमेंट होगी, सर्टेन एक का पोर्शन है, बहुत ज्यादा नहीं, एक खास पोर्शन, और वो डिस्ट्रिक्ट में डिस्ट्रीब्यूट किया गया है, जो वहाँ की लोकल गवर्नमेंट या डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट के जरिए वो यूटिलाइज हो जाएगा। लेकिन जो बड़ा उसका चंक है, जो बहुत बड़ा पोर्शन है, वो पोर्शन चाहे किसी भी डिस्ट्रिक्ट में खर्च हो, वो प्रोविंशियल गवर्नमेंट के पास है। कराची में आप देखिए बड़ा जंप नजर आएगा। कराची जाहिर है पाकिस्तान का सबसे बड़ा शहर है और सिंध गवर्नमेंट का स्पेशल उसको कंसिडरेशन देनी भी चाहिए। इस दफा कराची के फंड जो है वो कोई 20 गुना बढ़ गए अगर आप बजट की फिगर देखिए, लेकिन वो डिस्ट्रिक्ट लेवल पे नहीं, वो प्रोविंशियल गवर्नमेंट स्पेंड करेगी उसको डेवलपमेंट वर्क के लिए। जैसे पंजाब में भी होता है, पंजाब में मुख्तलिफ इलाकों में पंजाब गवर्नमेंट जो है वो फंड यूटिलाइज कर रही होगी। तो पहली दफा ऐसा हुआ है कि वो फंड का नाम कराची का है, कराची के लिए मुख्तिस किए गए, बताया गया है ये कराची की डेवलपमेंट के लिए, लेकिन पूर्व प्रोविंशियल गवर्नमेंट को रूल करेंगे। इस तरह से एक्सपेक्टेड है कि अगर उनकी प्रॉपर यूटिलाइजेशन की जा सकती है, तो एक मैं समझता हूँ कि अगर वाकई वो फंड सही से यूटिलाइज हो जाए तो आप कराची में एक रेवोल्यूशन देखेंगे। उसके बाद ये एक बड़ी मुझे मेजर चेंज नजर आ रही है। वो इस पर मैं नहीं समझता कि मुझे बहस करनी चाहिए कि वो लोकल गवर्नमेंट को खर्च करने चाहिए, लोकल गवर्नमेंट इतनी नहीं करा रहे, प्रोविंशियल गवर्नमेंट खुद क्यों इन्वॉल्व हो रही है, ये एक अलग बहस है, ये एक कॉन्स्टिट्यूशनल बहस है। लेकिन बजट की हद तक, फिस्कल मैनेजमेंट की हद तक जो एलोकेशन है, वो एलोकेशन कराची का नक्शा बदलने के लिए बहुत है, काफी है, वो एक डेवलपमेंट नजर आएगी। ये एक पहले मेजर चेंज देखिए। बाकी जो जाहिर सोशल चेंजेस आएंगी, प्रोविंस का काम नहीं होता है प्रोविंस को डिफेंस की तबाही नहीं करना, प्रोविंस को आईएमएफ के लोन को वापस नहीं देने, वो सारे प्रोविंशियल सब्जेक्ट नहीं है। प्रोविंस को खर्च ही जो होते हैं रेवेन्यू, वो हेल्थ पे करने हैं, एजुकेशन पर करने हैं, सोशल वेलफेयर पर करने हैं, ठीक है, वो उसके लिए वो फंड यूटिलाइज हो रहे हैं, उसके लिए फंड रखे गए। लेकिन मेजर एक डेवलपमेंट के मैकेनिज्म मुझे नजर आया। ठीक, आप समझते हैं कि मेजर कुछ चीज़ें डेवलपमेंट के मैकेनिज्म के हवाले से आपको नज़र आई हैं उसमें। अब्बासी साहब इस अगर मौजूद हैं। अब्बासी साहब मां अवां ॾींदुसि, अवां कीअं पिया ॾिसो न बजट खे, ऐं ख़ासि तौर ते अवां जो बि हिकिड़ो तवील तजुर्बो आहे ख़ासि तौर ते हिन ऐवान में हर साल जीअं जेको आहे सो अॼु भी जेको आहे सो हिन साल जी जेको आहे सो बजट पेश कई वई आहे। ख़ासि तौर ते अगरि ॾिठो वञे त तालीम खाते, सिहत खाते ऐं बोर्ड मुतासिरीन जे लाइ भी जेको आहे सो हुन बजट में वॾी अंगनि जी हेर फेर नज़र अचे पई। पर मूंखे हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा थी, जेको आहे प्रोग्राम शुरू थियण खां पहिरियों मूं नाजे जे साम्हूं बि ॻाल्हि रखी त तालीम सां गॾोगॾु जेके बोर्ड मुतासिरीन आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो जेके वॉशरूम ठाहिया वेंदा उन जे लाइ तक़रीबन एॾी वॾी रक़म रखी वई आहे जेका हैरत अंगेज़ आहे। सम्झो पिया त बोर्ड मुतासिर अवां जो शहर बि हुयो, अवां भी उन मुतासिरीन मां आहियो, 17 अरब खां वधीक समथिंग हाँ वॉशरूम जे लाइ ठाहिण जे लाइ सिर्फ़ु 17 अरब रुपया रखिया विया आहिनि। 12 लख जेके घर हुया, जेके 3200 ॻोठ जेके बोर्ड में मुतासिर थिया, त सम्झो पिया त वाकई एॾा वॉशरूम जी ज़रूरत आहे ऐं इन जे लाइ इहे पैसा लॻंदा ऐं इहे वॉशरूम ठहंदा ऐं माण्हुनि खे बेसिक जेका वॉशरूम जी जेका नीड्स आहे उहा पूरी थी सघंदी। बिल्कुलु ॻाल्हाईंदा। पहिरीं ॻाल्हि इहा आहे ॾिसो वफ़ाक़ी बजट जेका आहे उन में असांजो बुनियादी जेको उहो आहे मईशत जेको आहे उहा आहे ज़राअत जो जेतिरी करे सम्झो त भई तव्हां छा था सोचो कीअं थींदो मामिलो
ऐं जेको आहे सो आम जेको नंढो ज़मीनदार तबाह थी चुको आहे, उनखे ज़मीन को फ़ाइदो कोन्हे, माण्हू पंहिंजी ज़मीनूं खपाए शहरनि जो रुख कनि पिया। इन्हनि चए थो घटि में घटि थोरो सोचणु खपे। ऐं बजट जे तहत हमेशह ज़ाहिर आहे उनजे बजट जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हां ॾिसो तव्हांजे माशरे में किथे ऊच नीच आहे, किथे जेको आहे सो नाइंसाफ़ी आहे कंहिंसां, उते तव्हां बजट खे कवर कंदा हुआ। पर हिते लॻे इहे थो त जेके पुराणी बजट्स आहिनि उहे साम्हूं रखी उनजे इलाज में पोइ करे ऐं उहो जल्दी में पंहिंजो कमु कराए थो वञे ऐं जे नथी आहे पोइ असांजे साम्हूं कुझु नथा कयूं। जंहिंजे करे बजट हिकिड़ी बुनियादी डॉक्यूमेंट आहे जंहिंजे में पैसो कीअं ख़र्चु कजे ऐं पैसो आणिजे, ॿई शयूं आहिनि अहम हुजे। हाणे जो जेको आहे हुन में त वफ़ाक़ त जेको आहे था साईं उहो 500 अरब ख़र्चा जेके इहे माण्हू रिकवर नथा कनि तरीक़े सां। हाणे तरीक़ा कहिड़ा आहिनि उहो हुनमें ख़बर हूंदी की रिकवर कीअं थींदा आहिनि पैसा। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हांजो ख़र्च जो ॾिसारी ॻाल्हि आहे, मां बि हॉस्पिटल जी ॻाल्हि ॿुधायां, इस्पतालूं त तव्हां ठाहे छॾियो सां लाइन ठहियूं पियूं, वॾी बिल्डिंगूं ठहियूं पियूं, पर उन में दवा न हूंदी आहे, इस्पताल सां कहिड़े कम जी आहे। जी तव्हां तालीमदार ठाहियो था, उन में जेकॾहिं तालीम तरीक़त न आहे त उहो तालीमदार असांखे कहिड़े कम जो आहे। बिल्कुलु बोर मुतासिर जी तव्हां ॻाल्हि थी, तव्हां बोर मुतासिर तव्हांखे ख़बर आहे त उते महीननि जा महीना पाणी ॾिठो हूंदो आहे ऐं माण्हू के कंहिंखे नांग कटींदा आहिनि, के बीमार थींदा आहिनि, के कीअं थींदा आहिनि, को पुरसान हाल कोन्हे। ऐं उन वॉशरूमनि जे लाइ पहिरियों त स्कूलनि में त वॉशरूम ठाहियो, हिकिड़ो तव्हां पहिरियों चए कोन त स्कूल जो वॉशरूम लाज़मी हूंदो। हिते छोकिरियूं पढ़नि थियूं, छोकिरियुनि जा स्कूल आहिनि, उन में वॉशरूम कोन्हे, ॿाहिरि दीवार कान्हे। जे बुनियादी जेके शयूं आहिनि हाणे जे एतिरा पैसा ख़ाली इन जा रखिया त तेरे बड़ा ॿियो शराब अचे ई अचे। छो जो असां त ख़ुशहाली त शायदि हाणे का रोक थी हुजे या कंट्रोल थियो हुजे। इन शराबनि तबाह करे छॾियो माण्हुनि खे माशी तौर ते। मसइलो इहो आहे त हाणे हिकिड़ा ॿ तबिका ठहनि कान मुल्क में, हिकिड़ो मथियो हिकिड़ो हेठियो, ग़रीब तर थींदो वञे, अमीर तर थींदो वञे। उहे ज़मीनदार वॾेरा जेके सियासत कनि था उहे ख़ुशि आहिनि, पर जेके सियासत था कनि सिर्फ़ु ज़मीनदारनि उनजी हालत पुछो उन्हनि सां छा असरु आहे। इहे शयूं जेके आहिनि सो बुनियादी शयूं हूंदियूं, इन में बिल्कुलु बजट जो हिकिड़ो वॾो किरदारु हूंदो आहे। बजट जॾहिं ठहंदी आहे त हर शइ खे ज़हन में रखियो वेंदो आहे। इहे शयूं असां वटि नज़र कोन पियो अचनि। हिते हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी थिए थी ऐं ताड़ी वॼाए हर को वठी थो वञे। इन करे इहे मामला जो मां सम्झां थो त हिनखे बहितर तरीक़े सां कयो वञे। ख़ासि ज़राअत जेका आहे, ॾिसो जेके हेठां ज़मीनदार जिनखे 10-15 एकड़ ज़मीन आहे उहो त मुकमल तबाह थी चुको आहे। ज़मीन विकिणे करे मिलंदो आहे त असांखे उनजो फ़ाइदो कोन्हे। ॿिज तव्हांजो जाली थो अचे, तव्हांजो जेको आहे सो इहो भाण जेको अचे थो उहो जाली थो अचे। उन खां पोइ जेको आहे पाणी जा मसइला लॻा पिया आहिनि। इहे जेके बुनियादी जूं शयूं आहिनि उन ते तवजो खपे। ख़ासि तौर ते वफ़ाक़ खे इन ते तवजो ॾियणु खपे। ऐं सिंध गवर्नमेंट जा पंहिंजा मसइला आहिनि। हिते जेके मामला आहिनि उहे अॻियां मां त हमेशह चवंदो आहियां त भई ॻाल्हि उहा आहे त जेकॾहिं तव्हां दावा कयो था या तव्हां सिहत जे मैदान में अचो, सिहत हिकु बुनियादी शइ आहे। मां अॼु तव्हांजे पुराणे जो मशवरो ॾींदो वञा, मूंखे त लॻे थो जेके बि सरकारी हॉस्पिटल्स आहिनि अरबनि रुपयनि जा उते ख़र्च थिए पियो हुनजे मथां। उहे सभु ॼणे एसी हलनि पिया, डॉक्टर वेठा अमान वेठा आहिनि, दवाऊं मिलनि कुझु मरीज़नि खे, अरबे रुपया तव्हांजा ख़ाली बिल्डिंग जे मथां लॻी था वञनि, एसिन जे बिलनि में लॻी था वञनि, बिजली जे बिलनि में लॻी था वञनि। बहितर इहो आहे त इन्हनि सॼो उनखे प्राइवेटाइज़ करे ऐं माण्हुनि खे हेल्थ कार्ड ॾिना वञनि त जेको उनजो दवाऊं वठनि घटि में घटि माण्हू उन प्राइवेट अस्पताल में वेंदा दवाऊं त मिलंदियूं। इहे जेके बुनियादी मामला आहिनि, हाणे जेको बीमार थिए थो त बाक़ाइदो हुनखे पंहिंजी ज़मीन में कोन करणी थी पए। हुनखे जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो मवेशी वग़ैरह जेके जान उहे तुरंत करण था पवनि, को बि जान बचे न बचे। पूरी अलॻि इस्पताल जा सिस्टम अलॻि थियनि त इस्पताल, तालीम, पीअण जो साफ़ पाणी, इहे त बुनियादी इंसान जी ज़रूरतूं आहिनि। इनखे त लाज़मी हिते इनखे एड्रेस करणु खपे, इन तवजो ॾियणु खपे। बिल्कुलु बस साहब दुरुस्त पे फरमायो मां। जीअं ज़ाहिर आहे जेको बुनियादी तसवुरु हुजे थो बजट जो, इहो ई हुजे थो त माशी पॉलिसियुनि जो रुख वाज़े थिए। जेका अवां ॻाल्हि कई त हाणे ज़ाहिर आहे इन सां अञा बि इहे रुख वाज़े कोन पियो थिए त आख़िर हुक्मरान चाहिनि छा था, उन्हनि जी प्रायोरिटीज़ छा आहिनि। जिन मद में जेके मद में मुख़्तलिफ़ मदनि में जेके पैसा रखिया था वञनि उनजो लाभ छा हिकिड़े आम माण्हू ताईं पहुचे बि थो, या जीअं अव्हां फरमायो त मुख़्तलिफ़ इमारतुनि ते पैसा लॻी था वञनि, स्कूल ठहनि था, बिल्डिंग्स ते पैसा लॻनि था, त पर आफ्टर जेके ही लखे ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, इन्हनि खे केरु वापसि अंदरि आणींदो। जेके मरीज़ दरबदर आहिनि, इस्पतालनि जूं इमारतूं बिल्कुलु शानदार आहिनि ऐं
पर उन्हनि ताईं जेके अॼु हिन वक़्तु बि ॾिसो त तालीम खाते जे लाइ जेको आहे सो 613 अरब रुपया पिणु रखण जो ऐलान कयो आहे। स्कॉलरशिप प्रोग्राम जे लाइ 1 अरब 40 करोड़ सिंध जे एजुकेशन फाउंडेशन जे लाइ 13 अरब 50 करोड़ जेके मुख़्तलिफ़ NGOs स्कूल हलाइनि पियूं उन्हनि खे ॾिना वेंदा। त चवण जो मक़सदु इहो आहे त एॾी वॾी कसी रक़म जेका आहे जेका असांखे कागज़नि में ॿुधाई त वञे पई, पर पोएं साल जे बि अंगनि ते अगरि नज़र विझूं त जीअं ख़ुर्शीद साहब फरमायो ऐं अवां बि चओ पिया ऐं मुसलसल अवां ई असां प्रोग्राम कयूं पिया ऐं ख़ुर्शीद साहब ऐं जेके माण्हू हिते सिंध में रहनि पिया उन्हनि खे बि नज़र अचे पियो छा तालीम खाते अहिड़ी कमु कयो आहे जेका ख़ुर्शीद साहब ॻाल्हि कई त जेके बेसिक नीड्स आहिनि जेके ख़ासि तौर ते नंढड़ियूं जेके यंगेस्ट आहिनि असांजियूं छोकिरियूं उन्हनि जे स्कूल में वॉशरूम में टुंटियूं कोन्हनि। अमूमन असांजा जेके रिपोर्टर आहिनि उहे उनखे कोट कंदा आहिनि, ख़बरूं ईंदियूं आहिनि, पैकेजिस हलाईंदा आहिनि, पर उनजे बावजूदि किथे बि कंहिं बि स्कूल में ज़िलई हेडक्वाटर में असां बाराड़ी में त कोन्ह पिया वञूं, पर जे अगरि सखर जी ॻाल्हि कयो, लाड़काणे जी, दादू जी, सिजावल जी, बदीन जी, ठटे जी, त माना वॾा वॾा तालका ऐं वॾा वॾा शहर जेके आहिनि उन में जेके गर्ल्स कॉलेज आहिनि स्कूल आहिनि उते इहे सहूलियतूं आहिनि। त हीअ 613 अरब रुपयनि जी हिकिड़ी वॾी रक़म आहे जेका ईंदड़ साल इहा लॻाई वेंदी। इहो सम्झ में न पियो अचे त इहे लॻंदा किथे ऐं लॻा किथे, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। बिल्कुलु आफ़ताब, ऐं हीअ ज़ाहिर ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त जेकॾहिं सिहत में, तालीम में, ॿियनि मदनि में पैसा लॻनि, पर असांजे लाइ हीअ तॾहिं ख़ुशख़बरी हूंदी जॾहिं वाक़ई हुनजो को लाभ मिले आम माण्हुनि खे, उहो नज़र बि अचे। असां सां गॾु मौजूदु आहिनि महमूद नवाज़ शाह साहब, असां सां गॾु मौजूदु आहिनि। शाह साहब, अव्हांखे बि भलीकार बजट ट्रांसमिशन में ज़राअत जी ॻाल्हि कई, हिते डॉक्टर अयूब साहब बि ज़िक्र कयो, अब्बासी साहब बि हुनजो ज़िक्र कयो, ऐं ज़ाहिर आहे असीं ज़रई मुल्क आहियूं, असांजी जेका समूरी डिपेंडेंस आहे उहा ज़राअत ते आहे। ऐं असीं ॾिठोसीं फेडरल बजट में ज़राअत लाइ 4 अरब रुपया रखिया विया आहिनि। बार बार इन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो वियो त असीं IMF खे एग्री करण में बहरहाल असीं इन में कामयाबु थिया आहियूं त हू हाणे को नओं टैक्स भाण ते या ज़रिए जेके ॿियूं शयूं हुजनि त उन ते न लॻाईंदा, पर उन सां गॾो गॾु इहो बि ॿुधणु आयो त ज़रिए जेके मुख़्तलिफ़ अजनास आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, उन्हनि ते टैक्स लॻंदो। बहरहाल त हिकिड़े हथ खां ॾियण ऐं ॿिए हथ खां वठण वारी ॻाल्हि आहे। कीअं ॾिसो पिया ओवरऑल समूरी सूरत हाल खे, ऐं ख़ासि करे ज़राअत खे वठी करे जेके हिन वक़्त ताईं जेके तजवीज़ूं या जेके मामला साम्हूं अचनि पिया उनखे कीअं पिया ॾिसो? बड़ी महिरबानी। छो त माशी माहिर कोन आहियां, पर सिर्फ़ु हिकिड़ो कमेंट ओवरऑल बजट ते कंदुसि त वफ़ाक़ हुजे या सूबे जी जेका बजट आहे उन में तमामु ख़ुशाइनि ॻाल्हियूं ॿुधायूं वयूं, पर अञा 10 ॾींहं पहिरीं वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट आई आहे ऐं उन रिपोर्ट में इहो चयो वियो आहे त पाकिस्तान में गुरबत जेका आहे सा 40% खां वधी हाणे 45% आहे। उन 45% जे अंदरि जेके 17-18% माण्हू बिल्कुलु मुफ़लिसी जा शिकार आहिनि। तव्हां चाइल्ड स्टंटिंग ॾिसो, चाइल्ड वेस्टिंग ॾिसो, मदर्स हेल्थ ॾिसो, अनफॉर्चुनेटली उन में असां तमामु ख़राबु, वी नॉट डूइंग गुड। जेका असांजी रीजन आहे उन में बि असीं तमामु पोयां आहियूं, हिकिड़ी ॻाल्हि थी वई आहे। ॿी गुज़ारिश हिन में इहा आहे जेका तव्हां ज़राअत जी ॻाल्हि कई, साईं जन पहिरीं ॻाल्हि पई कई त इहो कॉन्टेक्स्ट वठणु ज़रूरी त पोएं साल में छा थियो। सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त पोयों साल जेको गुज़रियो आहे एग्रीकल्चर में, इहो पाकिस्तान जे 40 सालनि में अहिड़े क़िस्म जो बदतरीन साल में गुज़रियो आहे। छो पिया असीं ईअं चयूं? हिकिड़ो त प्रोडक्शन जेका आहे सा ओवरऑल रिड्यूस थी आहे। सिर्फ़ु फुटी जी प्रोडक्शन 10 खां 32% रिड्यूस थी आहे। ज़ाहिर त 30-32% तव्हांखे ईअं थो महसूसु थिए, पर इहो अरबें डॉलर जे वर्थ जेतिरी हुननि इम्पोर्ट कई आहे ओतिरी पाकिस्तान में थियणी हुई। 19% तव्हांजी जिनिंग फैक्ट्रीज़ जेके आहिनि से कोन हणियूं। तव्हां पंहिंजे मुल्क में जिन कॉटन इम्पोर्ट कई उन्हनि खे तव्हां डॉलर बि ॾिनो, रुपए जे तहत बि तव्हांखे अलाउड कोन्हे को, ऐं उनखे तव्हां ड्यूटी फ्री इम्पोर्ट करण जी इजाज़त ॾिनी। वरी लोकल कॉटन प्रोडक्शन जे मथां अॼु बि 18% टैक्स आहे। हिन बजट खां पोइ अॼु बि इहो इन मथां इहो टैक्स आहे। ऐं जनरली 4-5 ई जेके पाकिस्तान जूं मेन क्रॉप्स आहिनि उन्हनि जी न रुगो प्रोडक्शन रिड्यूस थी आहे, पर जेका कमोडिटीज़ जा उनखे रेट्स मिलिया आहिनि उहे बि पोयनि सालनि खां तमामु घटि मिलिया आहिनि। हिकिड़ी ॿिनि जो तव्हांखे मिसाल थो ॾेई छॾियां, फुटी कणिक जो रेट सरकार पाण 3.5 रुपया कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पाण कैलकुलेट कई, असां कोन कई, वफ़ाक़ कई, ऐं इहा कैलकुलेट कई हुयूं ख़ैरनि जो 2023 में। पोइ हाणे क़ीमत अगरि कंहिं शइ जी न वधी आहे त केरु चवे त कोन वधी आहे। उन ई जाइ ते जे अगरि ज़मींदार हारीअ 2000 में 2200 में कणिक विकी त इहा ॻाल्हि सम्झण में ॾुखियाई आहे त छा हुनखे 100 अरब रुपयनि जो नुक़सानु थी वियो सिर्फ़ु कणिक में। बिल्कुलु कमंद खणो, सारी खणो, फुटी खणो,
फुटीअ में प्राइम मिनिस्टर साहब 2024 में उनजो जेको क़ीमत तय कई 8,500 रुपया, उहा फुटी घटि बि नथी विकी आहे 5,000 रुपये में। हाणे मूंखे ॿुधायो उते ज़मीनदार खे नुक़सानु थियो या फ़ाइदो थियो? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पोयनि 3 सालनि में 200% वधी वई हली आहे। सो अनफॉर्चुनेटली इन जो मतिलबु इहो आहे तव्हां अगरि एग्रेसिव कैलकुलेशन करियो त 2,000 अरब रुपया थियनि, अगरि तव्हां कंज़र्वेटिव कैलकुलेशन करियो त 1,500 अरब रुपयो ज़रूरी मईशत मां निकितो आहे। उन मईशत मां निकितो आहे जेका 40% एम्प्लॉयमेंट थी प्रोवाइड करे तव्हांजे पूरे मुल्क जे माण्हुनि खे। उहो सेक्टर जेको लार्जेस्ट एक्सपोर्टिंग सेक्टर आहे, रॉ मटीरियल प्रोवाइडर आहे, वन ऑफ द लार्जेस्ट कंज्यूमर्स ऑफ दिस कंट्री आहे, उनजो तव्हां इहो हाल पोएं साल में कयो। वरी गॾो गॾु तव्हां इहो बि चयो तोहमतूं बि लॻायूं त अड़ा छो त टैक्स कोन्हे फलाण कोन्हे। हाणे टैक्स जा नोटिस पिया निकिरनि। टैक्स प्रोग्रेसिव हुजे असीं सरकार सां गॾु आहियूं, असीं सरकार जी कमिटी में गॾु हुआसीं, असां चयो इनकम टैक्स हणो, पर जे टैक्स सां रिग्रेसिव हणंदो त उन में तव्हां इदारा हरू भरू जा क्रिएट कंदव, उनखे तव्हां अरबों रुपयनि जूं पघारूं ॾींदव, उहे वरी अरबों रुपए तव्हांजी मईशत मां ॿाहिरि निकिरंदा। बिल्कुलु इन बारे में अनफॉर्चुनेटली केरु सोचे कोन पियो। बज़ाहिर अॼु जेका सिंध जी हाउ एवर बजट आई आहे, ऐं अगरि मूं हुनखे सही पढ़ियो आहे, मूं त ॿिनि दफ़ा पढ़ण जी कोशिशि कई, उन में इहो लिखियो वियो आहे त एग्रीकल्चर खे 155 अरब रुपया हिन साल ॾिना पिया वञनि। सो मूं त जो 155 आहे, 55 आहे, 15 आहे, सही कोन पियो पढ़ां, चश्मे खे भेट मथे करे ॾिठमि, पर लिखियलु 155 आहे। ऐं जे 155 आहे त इहो तमामु ह्यूमंगस नंबर आहे। मगर असां 46 अरब रुपया रखिया विया आहिनि ज़रई खाते जे लाइ। घणा सॉरी घणा ज़रई खाते जे लाइ जेको आहे 46 अरब रुपया रखिया विया आहिनि मेहड़ सब्ज़ी मंडीअ जे लाइ 29 करोड़ 60। न तव्हां जेका स्पीच आहे वज़ीर आला साहब जी उहा तव्हां खोले ॾिसो त उन में 155 अरब रुपया एग्रीकल्चर लाइ रखा विया आहिनि। अगरि तव्हां चवंदो तव्हांखे उनजो पेज नंबर बि ॿुधाए छॾींदुसि त किथे इहा शइ 155 अरब रुपया जेका आहे सा हुननि लिखी आहे। अच्छा, उन में हू चवनि पिया त असां हॉर्टिकल्चर में इन्वेस्टमेंट कंदासीं, माना बाग ऐं सब्जियुनि में इन्वेस्टमेंट कंदा, सुठी ॻाल्हि आहे। ऐं पब्लिक प्राइवेट कंपनीज़ खे असीं आणींदासीं ऐं क्लस्टर्स डेवलप कंदासीं ऐं उन्हनि खे असीं प्रोसेसिंग जा यूनिट्स हणी ईंदासीं। ॿियो चांवर ऐं कणिक में असीं के कंपनीज़ आणींदासीं त एंड टू एंड मैकेनाइज़ेशन फार्मर्स खे करणु ॾींदा। बज़ाहिर इहा शइ तमामु सुठी आहे ऐं असीं हुनखे एप्रिशिएट था करियूं। भई ठीकु आहे, सरकार इहो एलोकेट कया आहिनि, हुननि जो डेवलपमेंट जी अंडरस्टैंडिंग आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे, हिन मां एफिशिएंसीज़ क्रिएट थींदियूं। प्रॉब्लम छा आहे? प्रॉब्लम इहो आहे त घणियूं शयूं जॾहिं सरकार ॾिए थी, मूंखे डपु जे शइ जो आहे, अगरि इन में तमामु घणी गवर्नमेंट जा पैसा आहिनि जेके प्राइवेट सेक्टर खे अगरि ॾियण जो चयो वियो आहे विदाउट रियल स्टेक ऑफ अ प्राइवेट सेक्टर पर्सन इन इट, त तमामु घणो ख़दशो आहे त हिन मुल्क जा बोतार इन्हनि सॼियुनि स्कीमुनि खे जेको आहे सो ख़राबु करे छॾे। हिकिड़ो डपु इहो आहे। ॿियो डपु इहो आहे त अॼु बि तव्हांजी ज़राअत जो 70% इज़ द कमोडिटीज़ एज़ वी स्पीक, 70% इज़ कमोडिटीज़। चांवर, फुटी, कमंद, उन्हनि खे तव्हां माइनस करे ऐं ताईं 100% फाइनेंसिंग खणी वञो हॉर्टिकल्चर में, त इहो जेको आहे सो अहिड़ो का स्ट्रैटेजी बज़ाहिर अहिड़ी इनकरेजिंग कान्हे। वाइल असां पाण चयो आहे त हॉर्टिकल्चर प्रोवाइड्स लॉट ऑफ अपॉर्चुनिटी, तव्हांखे हुन में इन्वेस्टमेंट करणु खपे ऐं इन्वेस्टमेंट जा ज़रिया बिज़नेस इन्वायरमेंट इम्प्रूव करणु बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे। असां चयो अॼु बि चऊं पिया आहियूं, पर तव्हां पंहिंजी इन शइ खे इग्नोर नथा करे सघो जेको ॿियो एग्रीकल्चर जो सेक्टर आहे जेको अॼु बि तव्हांजे पूरे मुल्क खे फूड सिक्योरिटी खे उन्हनि जी एम्प्लॉयमेंट खे उनखे करणु, उन जे लाइ एटलीस्ट मूंखे त का शइ ॾिसण में कान आई। जेका डीरेगुलेशन जी पॉलिसी सो कॉल्ड गवर्नमेंट वफ़ाक़ कयो आहे, सूबे चवण जो त वफ़ाक़ कयो आहे, असांखे साइन करिणो पियो, सो इट वॉज अ फेट कंप्लाई, चवणु उन्हनि जो इहो आहे। असीं चऊं पिया त जे डीरेगुलेशन तव्हां करियो पिया, तव्हां सोचो पिया त पाकिस्तान जी मईशत लाइ सुठी आहे, बिस्मिल्लाह करियो, पर पूरी करियो न। पर जे डीरेगुलेशन कई त एक्सपोर्ट बि अलाउ करियो, तव्हां मार्केट खे कंजेस्ट न करियो, मार्केट्स खे खोलियो फॉर द कमोडिटीज़, उहे कंजेस्टेड आहिनि। कमंद जो तव्हां रेट ते दाबो रखी घटि के खंड जी क़ीमत फेबरवरी ताईं 140 रुपया वज़ीर साहिबनि न वधण ॾिनी। जीअं कमंद पूरो थियो खंड 160 रुपया, 20 रुपया खंड यानी किलो ते वधी आहे,
त मुंहिंजा अदा उन जी 60 अरब रुपया एडिशनल सिर्फ़ु शुगर मिल्स खे मिलिया, छो त कमनि ऑलरेडी ख़तमु थी चुको। जे तव्हांखे वाधी करणी हुई त पहिरीं करे चुकियो। ॿी अंडरस्टैंडिंग हुजणु ज़रूरी आहे त जे इन्फ्लेशन हुई तव्हांजी मईशत में 29 ऐं 30% पोयां 1.5-2 साल एतिरी, आउं त कोन पियो चवां, तव्हीं पाण चओ पिया त जे तव्हीं पाण यानी सरकार चवे पई त मूंखे को एग्रीकल्चरल कमोडिटी ॾेखारियो पोयनि 2 सालनि में विच हैज़ ग्रोन बाय 30%, अगरि हुन में का इंक्रीज़ आई हुजे एनुअल। कॉस्ट ऑफ प्रोडक्शन में आई आहे। यूरिया जेको पंहिंजो असांजो आहे फर्टिलाइज़र आहे उहो 1700 रुपए खां वधी 4500 रुपया। हाणे नंढो काश्तकार, मुतवसित तबिके जो काश्तकार, उहो छा वणनि मां पैसा आणींदो, पाथारी कंदो, छा कंदो? उन तरफ़ तव्हांखे बजट में का शइ कान ॾिसण आहे। या स्मॉल फार्मर आहे, मार्जिनलाइज़ फार्मर आहे, त उनखे पैसा ॾेई छॾियो। हर को माण्हू कैश एडवांस न वठंदो। तव्हां उहो ज़रूरु प्रोग्राम, इट्स अ गुड सक्सेसफुल प्रोग्राम जारी रखो, पर हिकिड़ो मुतवसित तबिके जो ज़मींदार जेको पाण सर्वाइव करण जी कोशिशि पियो करे, उन हज़ार तव्हां हथ ॿाहूं कटे छॾियूं। हुनखे त तव्हां जेको आहे सो कमोडिटीज़ जी प्राइसिस किराए, तव्हां त हुनखे रस्ते ते आणे छॾियो। क्लाइमेट चेंज जा चैलेंजिस हू पियो मुंहुं ॾे, एंड सो ऑन एंड सो फोर्थ। ॾिसो, पाणीअ में 80 अरब रुपया रखिया विया, ऐं मुंहिंजे ख़्याल में ड्रिप ऐं स्प्रिंकलर लाइ जेको मूं पढ़ियो, इहा हिकिड़ी ख़ुशाइन ॻाल्हि आहे। असीं उमेद था रखूं त इहे जेके हेॾा पैसा रखिया विया आहिनि उन में स्टेक होल्डर्स इन्वॉल्व थींदा। वरी 6-8 महीने असीं कमेंट कंदासीं। हिन वक़्तु एप्रिशिएट पिया करियूं त आया उन्हनि स्कीमुनि मां को लाभ बि थियो, या इहे पैसा वरी जेके आहिनि से आवत जावत ऐं हेॾा होॾा थी विया आहिनि। ठीक, ये अहम पॉइंट आए। शाह साहब ने शेख अॻियां वधाईंदासीं। डॉक्टर उमर साहब, आपकी तरफ आऊँगी। जो बात यहाँ कर रहे हैं शाह साहब के, हमें बहुत कुछ नज़र आ रहा है इस बजट में कि फला मद में इतने पैसे रखे गए, फला मद में इतने पैसे। ज़ाहिर है ह्यूमन डेवलपमेंट की बात हुई कि वो एक आम आदमी पर उसका कोई इफेक्ट, कोई ट्रिकल डाउन इफेक्ट हमें नज़र नहीं आता। साथ साथ वो ये भी कह रहे हैं कि अगर स्टेक होल्डर्स को ऑन बोर्ड अगर बजट से पहले लिया जाता, या अब जिस मद में भी पैसे रखे गए हैं, अगर अब भी स्टेक होल्डर्स को ऑन बोर्ड लिया जाए तो एक अच्छी किसी सिमत को हम पकड़ सकते हैं, उसका तायन हो सकता है। देखिए, शाह साहब की बिल्कुल मैंने बात सुनी और उनसे एग्री भी कर रहा हूँ, लेकिन आपको 2 दिन पहले जब फेडरल बजट के बाद भी हमने प्रोग्राम किया था तो मैंने ये चीज़ इंडिकेट की थी। अभी जो मसला आ रहा है, खासतौर पर शाह साहब ने एग्रीकल्चर सेक्टर के हवाले से बहुत कम्प्रीहेंसिव एक बात बताई है, लेकिन उसमें देखें इशू वही है। अब जब हम कहते हैं कि वो नुकसान में जा रहा है, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ज़्यादा है, जो वैल्यू मिल रही है कम है, तो उसके देखिए 2 रीज़न है ना। मसला क्या है, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जब उसकी बढ़ रही है, मैंने आपको ग्लोबल स्टेटिस्टिक्स दिए थे वर्ल्ड वाइड, सब्सिडी पूरी दुनिया में पाकिस्तान वाहिद मुल्क है जहां जो एग्रीकल्चर पर इनपुट्स पर जो सब्सिडीज दी जा रही है वो लोएस्ट है, पूरी दुनिया में लोएस्ट है। मैंने आपको ग्लोबल फैक्ट एंड फिगर से बात की। बिल्कुल। ये आप पेस्टिसाइड पर, उसके केमिकल्स पर, उसकी एनर्जी पर, उसके ट्यूबवेल पर, उसके फर्टिलाइजर पर, वहां तो आप सब्सिडाइज कर नहीं रहे, वर्ल्ड में सबसे कम और ना देने के बराबर नेग्लिजिबल दे रहे हैं। लेकिन जब उसकी आउटपुट की प्राइस आती है, कॉटन की प्राइस रखनी है, वीट की क्या प्राइस होना चाहिए, तो प्राइस आप कैप कर देते हैं, प्राइस आप अपनी मर्जी से, फिर उसको मार्केट रेट पे नहीं बेचने देते आप, फिर आप प्राइस फिक्स कर देते। जब प्राइस आप फिक्स कर रहे हैं वो आप राइट अपने पास रख रहे हैं, तो फिर इनपुट की प्राइस भी जो है उस पर भी आप सब्सिडाइज करें ना, वर्ल्ड के मुताबिक सब्सिडाइज करें। यहाँ से प्रॉब्लम क्रिएट होती है। अब ये जो सब्सिडीज वाला इशू है ये फेडरल सब्जेक्ट है हमारे यहाँ। उसकी वजह ये कि ऐसा हो नहीं सकता कि हम प्रोविंशियल गवर्नमेंट से कहें सब्सिडी, अगर हर प्रोविंस अपने डिफरेंट रेट से सब्सिडीज देगा तो वो यूनिफॉर्म प्राइसेज नहीं हो सकती मुल्क में, वो डिफरेंट प्राइसेज होंगे। ये फेडरल सब्जेक्ट है। प्रोविंशियल सब्जेक्ट यहाँ क्या बनता है, जब आउटपुट की प्राइस आती है, आप कहते हैं वीट की प्राइस हम मुकर्रर कर रहे हैं, हम कॉटन की प्राइस या शुगर केन की प्राइस हम मुकर्रर कर रहे हैं, तो उसमें देखना यह है कि जब आप मुकर्रर कर रहे हैं तो वो क्या प्राइस जो है उसमें प्रॉफिटेबल है, उसके लिए फिजिबल है, या अंदर के लिए आप अपनी प्रोडक्शन ही खत्म कर रहे हैं, फूड क्राइसिस क्रिएट कर रहे हैं कि जब उसको उस बिजनेस में प्रॉफिट नजर नहीं आएगा तो अगली दफा वो क्रॉप नहीं आएगी। तो प्रोविंशियल गवर्नमेंट क्या कर सकती है? देखिए, प्रोविंशियल बहुत बात हो रही थी एग्रीकल्चर टैक्स पर। प्रोविंशियल गवर्नमेंट ने अभी तक ये मैकेनिज्म डिसाइड नहीं किया, जिसको मैं बार बार बहुत सारे प्रोग्रामों में कह चुका हूँ। एग्रीकल्चर टैक्स नहीं है वो, जब आप कहते हैं इनकम टैक्स ऑन एग्रीकल्चर है तो आपको ये फार्मूला डिसाइड कर रहे हैं इनकम, हाउ टू कैलकुलेट इनकम। इंडस्ट्री में भी इनकम कैलकुलेट होती है ना, आपको जो रेवेन्यू हो रहे होते हैं, जो वैल्यू होती है आपके आउटपुट की,
उसमें से लाजमी तौर पे आप कास्ट को लेस करते हैं, कास्ट को एक्सक्लूड करते हैं। जितने की गंदुम बिकी उस पर टैक्स नहीं लग सकता, जितने की कॉटन बिकेगी उस पर टैक्स नहीं लग सकता, वो तो वैल्यू पे टैक्स हो जाएगा। उसमें से उसकी कॉस्ट को सब्सट्रैक्ट करना जरूरी होगा, वो इनकम कहलाएगी। अभी तक फार्मूला नहीं बताया जा रहा और ऐसा ही लग रहा है कि पूरी वैल्यू पे टैक्स कलेक्ट किया जाएगा। यहाँ प्रोविंशियल गवर्नमेंट का रोल आता है। प्रोविंशियल गवर्नमेंट को अपना रोल प्ले करना चाहिए कि यहाँ क्या फैसिलिटेट कर सकती है। दूसरा एक और प्रोविंशियल गवर्नमेंट का रोल होता है कि फार्म से लेके मार्केट तक ट्रांसपोर्टेशन कॉस्ट है, इंफ्रास्ट्रक्चर आपका किस तरह से है, ये सारे प्रोविंशियल सब्जेक्ट है। उसमें किस हद तक फैसिलिटेट किया जा सकता है, एफिशिएंट बनाया जा सकता है, उसको फैसिलिटेट कर सकते हैं। यहाँ काम करना है वो डेवलपमेंट बजट से ही होगा। अभी दूसरी एक बात हो रही थी, देखिए ये बात मैं पहले बता दूं कि ये जो एजुकेशन इंस्टीट्यूशन में इंफ्रास्ट्रक्चर के हिसाब से बात है, इशू सिर्फ स्कूल लेवल का नहीं है। मैं देख चुका हूँ, मैं खुद इन्वॉल्व रहा हूँ कि यूनिवर्सिटी लेवल पर भी इशू है। इंफ्रास्ट्रक्चर की यकीनी तौर पे बुरी कंडीशन है। वॉशरूम की हाल आप बता रहे हैं स्कूल्स का, मैं यूनिवर्सिटीज की भी बात कर रहा हूँ। आप कराची यूनिवर्सिटी हो, NUP हो, दाऊद इंजीनियरिंग कॉलेज हो, विफाकी उर्दू यूनिवर्सिटी कराची में मौजूद है, सिंध यूनिवर्सिटी जामशोरों का मेन कैंपस है उनका, किसी भी जगह चले जाए इंफ्रास्ट्रक्चर के ये इशूज मौजूद हैं, ये डिटेरियोरेशन हो चुकी है। लेकिन उसके बावजूद देखिए जो गुज़िश्ता दिनों में जो सर्वे आया है वो बहुत वाइज सर्वे है, उससे मैं एग्री नहीं करता। ये अनबिलीवेबल है जब आप कहते हैं कि KP में 80% स्कूलों में अच्छा इंफ्रास्ट्रक्चर अवेलेबल है, वॉशरूम है, लेकिन सिंध में लेस देन 25% है, 70% में वॉशरूम ही अवेलेबल नहीं है। वो सर्वे पे हुआ क्या है बेसिकली, वो जिस पीरियड को कंपेयर किया गया है ना, ये डेटा कलेक्ट किया गया था लास्ट ईयर पब्लिश, इस साल वो डेटा आया है। ये जो ईयर था ये वो ईयर था जब सिंध का बहुत बड़ा हिस्सा सिंध का वहाँ फ्लड की वजह से बहुत डिटेरियोरेशन हो चुकी थी। फोकस किया जा रहा था कि जो लोग डिस्लोकेट हो गए हैं, जिनके मकान कोलैप्स हो गए हैं, पहले वर्ल्ड बैंक की फंडिंग भी इसमें आ रही थी कि उस पर फोकस किया जा रहा था, घर बनवा दिए जाए। लेकिन स्कूलों का जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह हुआ है उस पर अभी तक फोकस नहीं हुआ था। तो एक स्पेशल पीरियड हुआ ना, एक खास ईयर हुआ। इस खास ईयर में तो रिजल्ट ऐसे ही आएंगे कि आपको नजर आएगा बहुत बुरी कंडीशन है। लेकिन अगर एक नॉर्मल साल लिया जाए, उसको आप 5 साल पहले 10 साल पहले का कंपेरिजन करें तो फिर सिंध की कंडीशन इस तरह की नजर नहीं आएगी। ये यकीनी तौर पे हमें इस पर फोकस तो जरूर करना चाहिए, लेकिन सिर्फ स्कूल का मसला नहीं है, कॉलेज का मसला भी है, यूनिवर्सिटीज का मसला भी है। अभी मैं डेवलपमेंट फंड की जब एलोकेशन देख रहा था, मोर देन 5 बिलियन रुपीज का एडिशन आया है, ग्रोथ आई है एजुकेशन बजट पे। हेल्थ पे भी आई है, लेकिन हेल्थ में 3 से 4 बिलियन के करीब है, डेवलपमेंट फंड में एजुकेशन में 5 बिलियन से भी ज्यादा है। लेकिन उसका जो मेजर शेयर है, मेजर चंक, ये पहली दफा इस तरह मतलब है हमने एलोकेशन देखी है। जो उसका मेन पोर्शन है वो मेन पोर्शन यूनिवर्सिटीज एंड कॉलेजेस को भी है। स्कूल को जो गया है, स्कूल पे कम स्पेंडिंग की गई है डेवलपमेंट की, मेजर पोर्शन यूनिवर्सिटीज और कॉलेजेस पे गया है। ये एक चीज़ है जो वजाहत तलब यकीनी तौर पे इसको क्लैरिफाई होना चाहिए कि बेसिकली गवर्नमेंट को स्कूल सेट पे ज़्यादा फोकस करना चाहिए, इसलिए कि यूनिवर्सिटीज कॉलेज में तो हम देख रहे हैं कि वहाँ पब्लिक सेक्टर नहीं, वहाँ तो प्राइवेट सेक्टर भी अब एक बहुत इफेक्टिव और एफिशिएंट रोल प्ले कर रहा है। खासतौर पे यूनिवर्सिटीज कॉलेज आमतौर पर शहरों में होते हैं, उन शहरों में प्राइवेट सेक्टर जो है वो पार्टिसिपेट करता है। लेकिन स्कूल जो हैं वो मैं समझता हूँ गवर्नमेंट की बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी है, उस पर फोकस हमें डेवलपमेंट में भी करना होगा, इंफ्रास्ट्रक्चर में भी करना होगा, और फीसिस और दूसरी हवालों से जो सर्विंग एक्सपेंडिचर है, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर है, वहाँ भी प्रोविंशियल गवर्नमेंट को उस पर भी फोकस करना होगा। इस दफ़ा डेवलपमेंट एक्सपेंडिचर का बजट बढ़ाया जरूर किया है, लेकिन उसमें मेन फोकस जो है वो यूनिवर्सिटीज़ पर और कॉलेजेस पर रहा है, स्कूलों पर उसके मुकाबले में हम कम स्पेंड कर रहे हैं, जबकि वहाँ पर ज़्यादा ध्यान देने की ज़रूरत है। आपने बिल्कुल दुरुस्त कहा डॉक्टर ईब साहब। आफ्ताब असांखे हिकिड़ो ब्रेक वठिणो आहे हेडलाइंस जो। हेडलाइंस ब्रेक खां पोइ नाज़रीन वापसि अचूं था, पोइ पंहिंजा असांजा गेस्ट बि मौजूदु आहिनि, कुझु ॿिया गेस्ट बि असांखे जॉइन कंदा, पोइ पंहिंजी डिस्कशन खे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, बजट ट्रांसमिशन जारी आहे। असांजे एक्सपर्ट्स जा तव्हां ओपिनियन बि ॿुधो पिया, जेका बजट जा फिगर्स ऐं तजवीज़ूं साम्हूं अचनि पियूं। ब्रेक खां अॻु जेका ॻाल्हि थिए आफ्ताब, डॉक्टर ईब साहब ॾाढी अहम ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे स्कूल ते ॿियनि मदनि में मुख़्तलिफ़ जेके पैसा रखिया विया आहिनि, असीं उन्हनि कॉलेज जो ज़िक्र कयो, यूनिवर्सिटी जो ज़िक्र कयो, ठीकु आहे, उनखे उनजी बि साराह करणु घुरिजे, ऐं जेकॾहिं उहे वाक़ई को लाभ ॾियनि था त ज़रूरु उनजो इस्तेमालु बहितर हुन में थियणु घुरिजे। पर उन्हनि ज़िक्र कयो त स्कूल जिते तमामु वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे,
उन ते फोकस कुझु घटि नज़र आयो आहे। गॾोगॾु हुननि प्रोविंशियल रोल जो बि ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे वफ़ाक़ जेको बजट ॾिए थी उन खां पोइ सूबा जेको बजट तयारु करे पेश कनि था उहे उनखे फॉलो कनि था, पर हाणे मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको सूबाई रोल हुजे थो, किरदारु हुजे थो, तमामु घणो अहम हुजे थो, उहो उन ते बि वधीक फोकस करण जी ज़रूरत आहे। सूबा कहिड़े रीत पंहिंजे हद ताईं पंहिंजे अंदरि जेके नाज़िया हिकिड़ो त वॾो अहम मसइलो असां जीअं असांजी ॻाल्हि कयो त असांजो मुल्क सॼो एग्रीकल्चर आहे ऐं हिन पोएं साल जेको आहे सो एग्रीकल्चर जी चइजे त तबाही जेका थी आहे हारियुनि जी ऐं उन ज़मींदारनि जी जिन जी कणिक जिन जो जेको आहे सो सॼो जेको जेको जिथे जिथे जहिड़े बि क़िस्म जी एग्रीकल्चर थिए पई उनखे ओहिड़ो मोट न मिली। पर इन सां गॾोगॾु अगरि ॾिठो वञे त आपाशी खातो बि वॾो अहम आहे। अगरि उन लाइ बि ॾिठो वञे त 90 अरब रुपया रखिया विया आहिनि, जेका मुंहिंजे साम्हूं हिन वक़्तु वॾे वज़ीर जी जेका स्पीच जेका हुई उन जी जेका फिगर आहे उहा साम्हूं आहे। ऐं इन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ वक़्तनि में बोर्डूं बि ईंदियूं आहिनि। पाण जीअं ज़िक्र कयोसीं त ख़ुर्शीद साहब बि ॻाल्हि कई त लॻे हिन में ईअं थो त बोर्ड जे लाइ तयारी कई पई वञे, पर अलाह न करे त सिंध वरी का अहिड़ी आफ़त जे लाइ को साम्हूं थिए उनजो। पर इन सां गॾोगॾु इहो बि आहे त आपाशी खातो जेको आहे वॾो अहम आहे। साईं मां तव्हां ॾे ईंदुसि ख़ुर्शीद साहब, आपाशी खाते जी अगरि ॻाल्हि कजे त उन में बि जेको आहे सो एॾी वॾी रक़म रखी वई आहे ऐं ख़ासि तौर ते पोयनि ॾींहंनि में जेके सखर बिराज जा जेके दरवाज़नि वारो मामिलो हुयो उन ते बि वॾी तनक़ीद थी, उन ते बि जेके सवाल थिया, फार्म 45 खां पोइ 45 दरवाज़े जो किरणु ऐं वरी उनजो ठहणु, वरी उन में बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ अख़बारुनि ऐं चैनल्स इहा बि ॻाल्हि कई त उन में बि खुर्दबुर्द थी आहे त चइजे त पोइ हीउ आपाशी खातो बि वॾो अहम आहे जंहिंमें एॾी वॾी रक़म रखी वई आहे। छा वाक़ई पोयनि सालनि में जेका रक़म रखी वयूं आहिनि उन जा कुझु नताइज निकिता, जेके हाणे वरी रक़म रखी वई आहे इन जा कुझु माण्हुनि खे घटि में घटि ॿोॾ खां इहे दरवाज़ा इहे किनाल बचाए सघंदा? जी, बंधन जी हालत आहे जी उन जे कारकर्दगी जे नतीजे नाइदी जे सबब जे करे हालात तमामु ख़राब थी विया ऐं असां ख़ासि तौर जेके रईस किनाल निकिरे थो, मां त उनजे कतरे वेठो आहियां जी, त नंढा नंढा हूंदा उनजी खाटी थींदी बाक़ाइदा ऐं ठीकु ॾिनी वेंदी बाक़ाइदा बिरो ईंदा जेके उनजी खाटी खणंदा ऐं उन में तमामु सुठो पाणी ऐं कुशादा हूंदा ऐं वॾे पैमाने ते बकिरो थींदो। हाणे उहो सॼो ख़तमु थी वियो, हाणे उते नालियूं ठही वियूं। हाणे इहा सॼी एॾो इन गड़बड़ आहे। ॿियो करप्शन जे करे छा था कनि, जॾहिं पाणी जी ज़रूरत पवंदी आहे त माण्हुनि खां पैसा वठी जेके लोकल ज़मीनदार आहिनि उन्हनि खे हेठां पाइप पाणी था ॾियनि बाक़ाइदा उन जे उन रेस किनाल जी ॻाल्हि कई उन अंदरां हेठां पाइप पाणी था ॾियनि 24 कलाक पाणी वेफा थो वञे उनजी ज़मीन जे लाइ। इहा त करप्शन आहे जेके जो आम सिंपल माण्हू आहे जेको कानून पसंदि आहे या जेको इन इंतज़ार में आहे त भई असांखे पाणी मिलंदो उनजो पाणी कोन थो मिले। इहा सॼी हिकिड़ी वॾी हिकिड़ी क़िस्म जी करप्शन आहे। ऐं जेके इहे जेके भर सफ़ाई चवंदा आहिनि या खाधी चवंदा असां उन जो उनखे बंदि थिए वॾो असो थिए वॾा साल गुज़री विया। इहे छो थो थिए, इन जो अमल केरु कंदो? इहे पैसा काॾे था वञनि? इहे घणियूं ॻाल्हियूं आहिनि त सिंध जे आम माण्हू खे त ख़बर ई कान्हे हारियुनि ॾारियुनि खे त भई असांजा बि हक़ आहिनि त असां लाइ बजट में पैसा रखिया वञनि था या असांखे बि हिन में जेको आहे का सहूलियत मिलंदी। हिकिड़ो 2-3 साल पहिरियों तइ थियो जेके बि इन क़िस्म जूं नालियूं ठहियल आहिनि या नाला जेके ज़मीन ॾे पाणी वञनि था खणी था वञनि उनखे पको कयो वेंदो त जीअं पाणी खे बचायो वञे, पाणी ज़ाया थी थो वञे। बिल्कुलु त उहे अॼु ॾींहं दिन ठहिया उहे काॾे विया पैसा, उहे बजटूं काॾे, उहे फैसला काॾे विया? उहो त उनजो जवाबु ॾींदो न। त ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं वज़ीर आला सिंध साहिब खे हमदर्दी आहे उहो वॾी कोशिशि करे थो उनखे वॾी सिंसियरिटी सां बजट ठाहे थो, उहे इदारा वरी काॾे था कनि, उहो उन ज़िमेदार को त जवाबदार हूंदो। इहे पैसा काॾे था वञनि? हाणे जेकॾहिं तव्हां हॉस्पिटल लाइ एॾा पैसा रखो था पोइ दवाऊं छो थियूं मिलनि माण्हुनि खे? मां बि नंढो मिसाल ॾियां त मुंहिंजे पुट जे कैमरा खे हुते कुते छिते कुते खाधो उन मूंखे फ़ोन कई त मां तालते इस्पताल मेड़ वियो आहियां, उते मूंखे इहा इंजेक्शन न मिली आहे कुते वारी ऐं कैन शाह हॉस्पिटल में उते न मिली आहे, दादू डिस्ट्रिक्ट उते न मिली आहे। उन खां मां सेक्रेटरी हेल्थ मुंहिंजो दोस्त उनखे फ़ोन कयो यार असांजे ॻोठ जो माण्हू आहे हीअ त मूंखे चयो असां इहे इंजेक्शन जो प्रेशर वॾो आहे इहे रखण में सीता रोड में यानी वरी कैन शाह खां 9 किलोमीटर अंदरि आहे कचहरी तरफ़ सीता रमाई नगर चवंदा आहिनि उते रखियल इन खे चयो उन वञे उते वञी हणाए।
पोइ मां हुनखे चयो तूं उते वञ सुबुह जो 9 बजे। पोइ पतो 12 बजे ताईं हुनखे उन जेको डॉक्टर मेन डॉक्टर पटे वारो हुन मिलणु ॾिनो डॉक्टर सां। मां उते ॾिनो 12 बजे मां फ़ोन कई हिनखे त मां चयो तूं छा जो कमु थियो न? चई साईं मां वेठो आहियां 9 बजे आयो मां 12 बजे चल मूंखे मिलण ई कोन आयो कंहिंसां वेठो आहे चुगड़ी कयो। माने ॻाल्हि आहे पटियाला तो न सही जेसिताईं डॉक्टर न चवंदो माने अड़े डॉक्टर कहिड़ी ख़बर त हे केरु वेठो आहे ॿाहिरि मूंखां छो मिलण आयो आहे। हुन लाइन मुंहिंजी कटे वरी ॿीहर सेक्रेटरी सां ॻाल्हायो आहे। सेक्रेटरी को फ़ोन कई आहे पोइ हुन इंजेक्शन ॾई आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहे जेके शयूं आहिनि इहे पोइ नाकामी में गवर्नमेंट जे गले थी पवनि। माण्हू वरी तनक़ीद कंदा भई तव्हां इहे कयो छा था। मूंखे कंहिं डॉक्टर छो त मूंखे हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ दवाऊं आयूं हिते मरीज़ जो डॉक्टर हुयो दोस्त हो कि हुन में एक्सपायर डेट रहण में 3 महीना रहिजी विया आहिनि। 3-4 महीना दवाउनि ते एक्सपायर डेट ते रहिजी विया आहिनि। हाणे हुननि वरितियूं जूं सस्तियूं दवाऊं हुननि खां कंपनियुनि खां एक्सपायर डेट में 3-4 महीना रहिजी विया आहिनि। मुंहिंजी ख़राबु थी वेंदियूं असांखे अधु पैसनि में ॾियूं पोइ हिननि सभु हाणे डॉक्टर किथां लिखनि दवाऊं उनखे सभु पेशेंट ईंदा बि दवाऊं ॾींदा न पयूं डेट एक्सपायर थी वञे। बिल्कुलु इहे जेके मामलात आहिनि इहे करप्शन जी ज़िंदगी में अचनि था। बिल्कुलु इन्हनि खे कंट्रोल करण बि बजट जेके बजट ठाहींदा उन्हनि जो कमु आहे। तव्हां जेका बजट ठाहियो था या माण्हू जेके पैसा विझी ख़ुशि थियनि था त छा उन्हनि खे बि फ़ाइदो पहुचे थो नथो पहुचे। विच ते इहे पैसा केरु खाई वञे काॾे वञे। बिल्कुलु या हुन जो ग़लति इस्तेमालु आहे उनखे रोकण जे लाइ छा किरदारु आहे सूबाई सरकार जो तमामु अहम पॉइंट आहे अब्बास साहब। बिल्कुलु हाणे ॿी जी नंढी ॻाल्हि आहे त ॾिसो असां वटि हाणे ॻाल्हि क्लियर थी थी वञे त 2 तबिका ठहनि पिया हिकिड़ो मथो हिकिड़ो हेठियो। विचड़ो तबिको हाणे ग़ाइबु थींदो थो वञे। हालात अहिड़ा थी विया आहिनि इहो हिकिड़ी अहिड़ी क़िस्म जी शयूं अची वियूं आहिनि जो हाणे जेको अमीर आहे उहो अमीर तर्फ़ो थिए जो ग़रीब आहे उहो ग़रीब तर्फ़ो थिए। हाणे हे जेके बजट आई आहे तव्हां ॾिसो हिन में अराकीन क़ौमी असेंबली सूबाई वारनि जूं केॾियूं पघारूं वधायूं। पर जिते तव्हां तनक़ीद पिया कयो त उते तव्हांजे लाइ बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ख़ासि तौर ते तव्हांजे शहर जी ॻाल्हि अगरि कयूं त मेहड़ खां रोड जी मरमत जे लाइ जेको आहे सो वाराए खां मेहड़ ताईं उनजे लाइ 1 अरब 93 करोड़ रुपया रखिया विया आहिनि जेको तव्हां जॾहिं वाराए वेंदा आहियो ऐं मेहड़ खां त मां सम्झां त मेहड़ वारनि जे लाइ इहा सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़ो एॾी वॾी रक़म रखी वई आहे सिर्फ़ु उन रोड खे ठाहिण जे लाइ। न सुठी ॻाल्हि आहे छो न इन शयुनि जो असां वेलकम था कयूं। जी जेसीं ताईं तव्हांजा रोड रस्ता सही न हूंदा वरी छाजे वक़्तु तव्हां अमन वारी सोचा हुअणु खपे। जेकर रोड सही आहे राजो धारे रोके बीठा आहिनि माण्हुनि खे त वरी उन्हनि केरु बचाईंदो हुननि खे। बिल्कुलु ऐं अमन लाइ बि 224 अरब रुपया रखिया विया आहिनि। उन सां गॾोगॾु सेफ सिटी जी बि ॻाल्हि थिए थी उन सां गॾोगॾु पुलिस पेट्रोलिंग वधाइण जी ॻाल्हि थिए थी। उन खां सवाइ जेके मुख़्तलिफ़ मसइला ज़ाहिर जेको मां ज़िक्र कयो पिया त ही सॼियूं शयूं पाण में ज़ाहिर इंटरलिंक्ड आहिनि कनेक्टेड आहिनि। रस्तनि जो सिंध गवर्नमेंट जे सभ खां वधीक पैसा ख़र्च कया आहिनि अमन वारी सोचाल ते ठीकु आहे न अरबे रुपया ख़र्च करे चुका आहिनि। पर हिमत ताईं उहो अमन मान असांखे नज़र नथो अचे। तव्हां इलाइक़ा सॼा ॾिसो घोटकी कशमो हाणे नंढा ॿार बि अगवा पिया कनि जीअं ॿार अगवा थींदो उनजा पैसा जल्दी मिलंदा। वालदेन वीचारा पोइ जल्दी पंहिंजूं प्रॉपर्टियूं विकिणी करे पंहिंजे ॿार इस्लाइनि था। ऐं इन जूं शयूं जेके आहिनि न इहे इन ते मां सम्झां थो त मुकमल तौर ते करणु खपे। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे जेका बजट आहे ऐं जंहिं मक़सद लाइ तव्हां मुख़्तस कई आहे जंहिं लाइ उन्हनि खे उहो अचीवमेंट हुअणु खपे ऐं वधीक आला सिंध खे पाण उन्हनि खे चेक करणु खपे त हेतिरा पैसा जेके असां रखिया आहिनि इन मक़सद लाइ उहो मक़सदु पूरो थियो या न थियो। इहे बुनियादी शयूं आहिनि। असल में चेक बैलेंस जेको आहे सो तमामु ज़रूरी आहे ऐं ख़ाली ॻाल्हियुनि करण सां कुझु कोन थो थिए। बिल्कुलु अब्बास साहब अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। जेका ॻाल्हि मां कयो पिया तमामु अहम आहे त चेक एंड बैलेंस जेसि ताईं न हूंदो त को फ़ाइदो कोन्हे त माण्हुनि ताईं लाभ पहुचे पियो न पियो पहुचे पैसा सही मद में इस्तेमालु थियनि पिया न पिया थियनि। ऐं ज़ाहिर आहे उनजो जेको असां ॾिसूं था उनजो अंदाज़ो असीं लॻाईंदा आहियूं रिज़ल्ट मां। ऐं रिज़ल्ट मुख़्तलिफ़ खातनि जी जंहिंजो अवां बि ज़िक्र कयो पिया आफ्ताब ज़िक्र कयो मुख़्तलिफ़ असां ॾिसूं था एक्सपर्ट्स ज़िक्र कनि था उन्हनि जी रिज़ल्ट जेका आहे उहा ज़ीरो छो आहे इन ते बि ज़रूरु हुकूमतुनि खे सोचणो पवंदो। शाह साहब अवां वटि ईंदसि ऐं अवां खां बि ज़रूरु इहा पुछणु चाहींदसि। ॻाल्हियूं तमामु घणियूं थियनि थियूं त असीं हीअ बि थींदो ऐं हीअ बि थींदो। जॾहिं असीं वफ़ाक़ी बजट आई उन खां पोइ नाणे वारे वज़ीर इहा ॻाल्हि कई त हर को रिलीफ जी ॻाल्हि करे थो पर जेका हिन वक़्तु असांजी सूरत हाल आहे असां जेको कुझु कयूं पिया कर्ज़ वठी कयूं पिया ऐं बजट जो हिकु वॾो हिसो कर्ज़नि में या जेको इंट्रस्ट आहे उन में वञे थो। उनजो एतिराफ़ हू पाण बि कनि था। ज़ाहिर आहे असीं IMF में वियल आहियूं प्रोग्राम में वियल आहियूं ऐं तमामु वॾो हिकिड़ो असांजो हिसो वञे थो कर्ज़ में। पर हू इहा ॻाल्हि बि कनि पिया त हाणे जेतिरो रिलीफ असांजी गुंजाइश हूंदी माली गुंजाइश मूजिबि ॾेई सघंदासीं। पर जेका ॻाल्हि अब्बासी साहिबु कनि पिया त जेतिरो बि रिलीफ
या असीं चऊं त जेको बि हिन वक़्तु कुझु थिए पियो जेकॾहिं उहो बि दुरुस्त न हूंदो उनजी ज़िम्मेवारी ज़ाहिर आहे हुकूमतुनि ते आहे, त हिन पासे ते ध्यानु छो न पियो ॾिनो वञे? हिकिड़े पासे त ॻाल्हि कनि पिया त असीं कर्ज़ु खणी कर्ज़ु बि वापसि ईअं था करियूं, ॿिए पासे तव्हां ॾिसो तव्हांजो जेके स्टेट ओन्ड एंटरप्राइज़िस आहिनि, माना जेके सरकारी कंपनियूं आहिनि, उन्हनि जे लाइ हिन साल वरी 800 अरब रुपया रखिया विया आहिनि। उन्हनि कंपनियुनि खे पैसा कमाए ॾियणा खपनि, हिते पैसा हुकूमत जेका आहे सा उनखे 800 अरब रुपया भरे ॾींदी। अॼु बि MPS जे लाइ फंड्स स्पेंड करण लाइ 100 अरब रुपया जेको आहिनि सो वफ़ाक़ी बजट में अॼु बि रखिया विया आहिनि। अॼु बि जेको आहे सो तव्हां जूं प्रेसिडेंट हाउस, प्राइम मिनिस्टर हाउस, उन्हनि जी बजट में ख़ातिर ख़ा इज़ाफ़ो कयो वियो आहे। सो जे अगरि हालात मुश्किल आहिनि, अगरि जीअं अंग्रेज़ी में बेल्ट टाइटनिंग करणी आहे त उन जो 100% बोझ प्रोडक्टिव सेक्टर्स ते विझणु, यानी जेके सेक्टर्स तव्हांखे कमाए ॾियनि था, हिन मुल्क खे सपोर्ट करे वेठा आहिनि, तव्हांजो सैलरी पेशा माण्हू वरी उनखे पघार मिलंदी आहे त उहो मईशत में वञी ख़र्च कंदा आहिनि, वरी उन्हनि खां पैसा थी पूरो था वञूं हिननि ॿारनि सां। घणी पघार वारा माण्हू, तव्हांजा हाई वैल्यू वारा माण्हू, उन खां ताईं जे 35-40% सरे दस्त एट सोर्स वठी वेंदो हलिया, त ॿियो पोइ तव्हांखे अलावा इन जे ब्रेन ड्रेन मईशत मां ॾिसण में ईंदो, त तव्हांखे छा ॾिसण में ईंदो जेकर तव्हां अहिड़े क़िस्म जी सूरत हाल। लोक लॾण में, असीं अॾण में सभु, यानी हींअर दुनिया UAE जहिड़ा मुमालिक में माण्हू चवनि था फ्रीलांसर्स, यंगस्टर्स, यूट्यूबर्स मईशत जनरेट कनि था, असां वटि अचनि, असां हुन में टैक्स लॻाए छॾियो आहे। दुनिया में 5G स्टार्ट थिए 2-3 साल थी विया आहिनि, असां अञा 4G ते वेठा आहियूं। जे तव्हां वटि डेटा ऐं जे IT सेक्टर तव्हां चओ पिया इज़ वन ऑफ द मेन सेक्टर्स, ऐं बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे, त तव्हां उहे कंपनियुनि जे लाइ प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर न प्रोवाइड कंदो, ऐं उहे प्राइवेट सेक्टर जूं कंपनियूं कंदियूं, तव्हांजे खीसे मां पैसा कोन मिलंदा, तव्हांखे पाण में पैसा ऑप्शन जा मिलंदा, त कहिड़ी ॻाल्हि आहे जो 1.5-2 साल थी विया आहिनि तव्हां अञा इहे शयूं स्टार्ट न करे सघिया। इहा हिकिड़ो जनरल कमेंट आहे, इहो हिकिड़ो जनरल कमेंट रिलेटेड आहे त इट्स नॉट अबाउट ऑलवेज अबाउट मनी। साईं मैं शाह साहब हिकिड़ी ते इंटरप्ट कंदुमि, तव्हां जेका IT जी सेक्टर जी ॻाल्हि कई, त जेका यूट्यूबर आहिनि दुनिया में कमाइनि था, नाणो आणनि था पंहिंजे मुल्क में, कोशिशि कनि पिया असांजे मुल्क में, बहितर असां उन ते टैक्स लॻाए छॾियोसीं, छाकाणि त हुकूमत जो इंटेंशन ख़बर नथी पवे, विफ़ाक़ी हुकूमत जो, त उहो आहे छा। कराची जे अंदरि अब्बासी साहिबु हिन ॻाल्हि खे सेकेंड कंदो त मुस्तफ़ा कमाल जॾहिं मेयर हुयो कराची, त उन हसन स्क्वायर जे भरिसां SBCA बिल्डिंग जे भरिसां हिकिड़ो IT प्लाज़ा ठाहिण जी उन वक़्तु मुशरफ जे दौर में ॻाल्हि थी हुई। अॼु बि उहा ज़मीन मौजूदु आहे। IT प्लाज़ा इन जे लाइ न ठहियो जो उनजी वजूहात हिकिड़ी पॉलिटिकली पार्टियुनि जूं पाण में जेके चिकताण हुई उनजी वजह सां, पर सिंध जो कैपिटल आहे गादी वारो शहर कराची, ऐं सिंध जो नौजवान जेको अॼु मुख़्तलिफ़ हंधनि ते फ्रीलांस वञी कमु करे पियो, पर इहो जेका जॻह आहे खॾो खोटियल आहे, उते अॼु तालाब बणियल आहे ऐं बरसातियुनि जो नाले जो पाणी बीठल आहे, पर असांजी सिंध जी हुकूमत, विफ़ाक़ी हुकूमत उन ते न पई ॾिसे। इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे त जिथे IT सेक्टर खे हथी वठाइजे, उनखे अॻिते कजे ऐं नौजवाननि खे हिकिड़ी जॻह प्रोवाइड कजे त बाबा हिते वेही करे तव्हां कमु कयो, उन ते नज़रसानी न पई थिए। सो हाणे जे अगरि ज़राअत ते अचूं था ऐं जनरल बजट ते डिस्कशन करियूं था, ऐं पोएं साल छा थियो बजट सां, ऐं डेवलपमेंट प्रोग्राम सां कीअं स्पेंडिंग थी, इरिगेशन सिंध में तव्हां पोएं 5-7 साल में ॾिसो मेजर एलोकेशन्स आहिनि हुते, पर अनफॉर्चुनेटली असांजे सिस्टम में उहा अॼु बि एफिशिएंसी असीं कोन आणे सघिया आहियूं। अॼु बि असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे जंहिं ते सिंध न पर पूरे पाकिस्तान जी मईशत जो दारोमदार आहे, उहो न का साह पियो खणे। असां गेट तॾहिं तब्दील करियूं जॾहिं उहे भॼी चुटियूं था पवनि। इहो त अलाह साईं जो करम आहे त को वॾो इन सां को नुक़सानु ऐं को वॾो हादसो नथो थिए, त असांखे इज्तिमाही अलाह साईं जो तरफ़ां वेही शुकुर करणु घुरिजे। दुनिया में टेक्नोलॉजी जे थ्रू तव्हां काफ़ी शयूं करे सघो था, उहे असांजे इरिगेशन डिपार्टमेंट में अचणु खपनि। अगरि तव्हां एतिरा पैसा रखिया आहिनि उहो तव्हां माण्हुनि खे ॿुधायो उहे पैसा किथे था ख़र्चु करणु घुरो, कहिड़ी इंफ्रास्ट्रक्चर इम्प्रूवमेंट था आणणु चाहियो। दुनिया में इहो ॿुधायो वेंदो आहे, जॾहिं असेंबली में डिबेट्स थींदियूं आहिनि, तव्हां वेंदा आहियो, माण्हुनि खे डिस्कोर्स में आणींदा आहियो, त इन सां तव्हांजो एतिरो रिटर्न थींदो। इन रिटर्न ऑफ इन्वेस्टमेंट तव्हांजो कहिड़ो आहे। सेम गोज़ फॉर इन एग्रीकल्चर। अगरि तव्हां ज़राअत में आई डोंट नो, आई
ऐं शायदि तव्हां सभु एग्री था कयो त जेको नंबर वज़ीर आला साहिब जी स्पीच जो जेको असांखे आयो आहे हिन वक़्तु उन में को शायदि टाइपो आहे जंहिंखे नंबर सही कोन थो लॻे, पर मुंहिंजे ख़्याल में देयर इज़ एन एलोकेशन, एडिशनल एलोकेशन इन एग्रीकल्चर। त उहा सुठी ॻाल्हि आहे पंहिंजी जाइ ते ऐं पिछे अप्रिशिएट था कयूं, पर जे उहा उन्हनि ई हथनि में ख़र्चु थियणी आहे, असांखे भई रिसर्च वारा करे करे ॾियनि असांखे पैसा कोन था मिलनि, पोइ रिसर्च नथा करे सघूं। ऐं उनखे चवंदो आहे बाबा ठीकु आहे, तव्हांखे रुपयो नथो मिले, तव्हांखे अठा नथा मिलनि, तव्हांखे चारा नथा मिलनि, त चाराणनि जो कमु करियो, पर तव्हीं त हिते आने हिकिड़े जो कमु कोन था करियो, त पैसा घटि था मिलनि या पैसा वधीक था मिलनि, कमु जेको आहे सो घटि या वधि उहो अनफॉर्चुनेटली असां वटि जेको ॾिसण में कोन थो अचे। वफ़ाक़ में ऐं शायदि पंजाब में कुझु बहितर असां वटि बिने ख़तमु, पर जनरली स्पीकिंग ज़राअत जी जेका सूरत हाल आहे, ॾिसो तव्हांजो ॿिज बुनियादु आहे, इन ते कोई इनकार कोन्हे न। अॼु बि तव्हां वटि सिंध सिटी कॉर्पोरेशन में 6000 एकड़ ज़मीन आहे, पर तव्हां ॿिज जो लैंडस्केप ॾिसो त TD1 जेको 20-25 साल पहिरीं आहे उहा विगर लूज़ करे वियो आहे। ॿियो जेको बि तव्हांजो ॿिज जो यूनिवर्स आहे दैट इज़ ऑल इम्पोर्टेड ॿिज, उहो ॿाहिरियों ॿिज आहे। दुनिया में ॿिजनि में तमामु पर सर छा त रिसर्च डिपार्टमेंट जी ॻाल्हि कयूं त उनजी कॉन्वर्सेशन जेका आहे उहा असां वटि किथे आहे। रुगो 18th अमेंडमेंट खां पोइ असीं चऊं त दादा बुनियादी हक़ ॾियो, सिंध खे हक़ ॾियो, असां जहिड़ा माण्हू बाबा हक़ त ॾियो, पर असां छा हुननि हक़नि जो 2017 ऐं 18 खां पोइ को प्रॉपर इस्तेमालु कयो आहे? तव्हां हुनजो जवाबु ॾिसो, तव्हांखे अनफॉर्चुनेटली उहो मिलंदो कोन। उमेदु ज़रूरु रखी सघूं था, हिन मुल्क जा शहरी आहियूं, मुस्लमान आहियूं, उमेदु ज़रूरु रखूं था, पर इहे एलोकेशन्स अनफॉर्चुनेटली डपु ऐं ख़दशो इहो थो लॻे त गवर्नमेंट जूं जेके हैवी एलोकेशन्स आहिनि उनमें नॉन ट्रांसपेरेंट स्पेंडिंग, गवर्नेंस जा इशूज़, जंहिंजे करे जेको माण्हुनि खे उन मां लाभ मिलणु खपे। अच्छा, तव्हां एजुकेशन जे लाइ फंडिंग जी ॻाल्हि पिया कई न, आउं तव्हां सवाल थो पुछां, मूंखे ॿुधायो त छो तव्हां पंहिंजे स्टूडेंट्स खे प्राइमरी, सेकेंडरी, हाई स्कूल उनखे तव्हां इंटरनेशनल टेस्ट में बेंच मार्क्स में छो कोन था आणियो? तव्हीं चओ आहे हीअ असांजा भला तव्हीं 20 स्कूल ॿुधाए छॾियो, 50 स्कूल सिंधी ॿुधाए छॾियो, चओ आहे इन्हनि खे तव्हांखे टेस्ट करायो ऐं पोइ तव्हां हिननि खे कहिड़ो टेस्टिंग प्रोग्राम रखो त ही तव्हांजा स्टूडेंट्स शाइन कंदा। उहो मूंखे ॿुधायो बेंच मार्क्स किथे आहिनि? रुगो तव्हां जेको आहे सो इहे सभु शयूं कंदो। मुंहिंजा भाउ ह्यूमन डेवलपमेंट, पढ़ाई, साइंस, टेक्नोलॉजी, इहे अहम शयूं हूंदियूं आहिनि पैसनि खां वधीक। जेसीं न प्रॉपरली हुन में ट्रांसपेरेंटली इन्वेस्टमेंट कंदासीं त असांजे मुल्क जा हालात ॾींहुं ब ॾींहुं जेके आहिनि से बुरा थी वेंदा। हलिया कराची जी सफ़ाई करण लाइ बि असांखे चीन खे ठीको ॾियणो थो पए, अचा ॿुहारा खणी अचो ऐं तव्हीं अची जेको आहे सो सफ़ाई करियो, त पोइ ई असांजो मुल्क जेको आहे सो असीं ऐं तव्हीं जेको आहे सो कीअं सर्वाइव कंदासीं? बिल्कुलु इहे बिल्कुलु बेसिक शयूं दुरुस्त करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। बिल्कुलु शाह साहब ऐं आफ्ताब जेका हीअ ॻाल्हि कनि पिया त ज़ाहिर आहे बेसिक जिन जे लाइ ही पॉलिसीज़ ठहनि थियूं, जिन जे लाइ ही मुख़्तलिफ़ कम थियनि था, जेकॾहिं उहो माण्हू उन ते ई इन्वेस्टमेंट न थींदी, ह्यूमन डेवलपमेंट न हूंदी, त ज़ाहिर आहे ही सभु जेका बि एक्टिविटी आहे, जेका बि एक्सरसाइज़ आहे, उहा का रिज़ल्ट न ॾेई बिल्कुलु सघंदी, राजा, को लाभ न ॾेई मां सघंदी। ॻाल्हि करणु चाहियां पियो, छो जो मुंहिंजी फैमिली जो बि एग्रीकल्चर सां तालुक़ ई आहे। पहिरियां 80s खां वठी ऐं 90s जे दौर ताईं साईं वारा बि एग्री कंदा त एग्रीकल्चर डिपार्टमेंट जेको आहे उहो वॾो कमु कंदो हो। राइस रिसर्च इंस्टीट्यूट, उहे मुख़्तलिफ़ जेके रिसर्च जे थ्रू जेको आहे सो उनखे कीअं वाध आणिजे, कीअं कमु कजे, हिकिड़ो वॾो अहम डिपार्टमेंट हो। राइस रिसर्च RRI डोकरी जेका हूंदो उनजो वॾो कमु हूंदो। पर हींअर अगरि तव्हां उन में रिसर्च डिपार्टमेंट उते ॾिसो, लाड़काणे में ॾिसो, मुख़्तलिफ़ हंधनि ते जिथे जिथे आहिनि उहे हिन वक़्तु तबाह थी चुका आहिनि। उन में का रिसर्च कोन थी थिए, को कमु कोन थो थिए, को बि एग्रीकल्चर जे लाइ उपाउ नथो वठो वञे त कहिड़ी रीति असां पंहिंजे हारी नारी खे जेको आहे सो गाइडेंस ॾियूं त प्रिकॉशन त जेको आहे सो मौसम कहिड़ी थींदी, मींहुं कीअं वसंदो, बोड कॾहिं ईंदी। अॼु अलाह जे आसिरे जेका साईं ॻाल्हि कई मां हुन सां एग्री पियो कयां, कीअं जदीद बणाए अलाह साईं जे आसिरे साईं जी ॻाल्हि सां मां एग्री कयां पियो त ही वाक़ई का अलाह जो हिकिड़ी महिरबानी आहे जो असांजे मथां रहम आहे त को एॾी वॾी का आफ़त या अहिड़ो को असांजे मथां बोडूं त अचनि पियूं नंढियूं वॾियूं, पर अहिड़ी का अञा मुश्किल न आई आहे जंहिंसां जेको आहे सो पूरी क़ौम जेको आहे सो हुन सां मुंहुं ॾे। पर हीअ जेके बजट आहे, बजट खां पोइ अहिड़ा जेके डिपार्टमेंट आहिनि उन्हनि खे बि अती वठाइणी पवंदी। ईअं न आहे त उहे सिर्फ़ु तबाही जे किनारे। तव्हां 80s में वञो, DR82 रिसर्च जेका हुई, साईं चाइना जी ॻाल्हि कई, उहा ॾाढी हिकिड़ी कामयाबु हुई ऐं उहा ई चाइना असांखे वरी पैक करे असांखे खपाए पियो त भाई हीउ पोखियो। हीअ त सूरत हाल आहे। बिल्कुलु बिल्कुलु सभिनी खे कॉन्ट्रीब्यूशन बि ॾियणो पवंदो पंहिंजो पंहिंजो, जीअं मां चयो त पर ज़ाहिर आहे मुख्य
जेको रोल हुजे थो गवर्नमेंट के अचणो पवंदो अॻियां, इन्वेस्टमेंट करनी पवंदी ह्यूमन डेवलपमेंट ते। डॉक्टर अयूब साहब, आप कुछ ऐड करना चाहेंगे इसमें? ह्यूमन डेवलपमेंट की जब भी बात होती है, ज़रूर मुख्तलिफ शोज़ में जब भी आपसे भी बात हुई है तो ह्यूमन डेवलपमेंट का जिक्र निकलता है। बड़ा अहम ये पॉइंट आफ्ताब साहब भी बात कर रहे हैं, या जैसे शाह साहब ने भी कहा कि जाहिर है जिनके लिए ये सब कुछ हम कर रहे हैं, जो पॉलिसीज़ बनती हैं, या यहाँ पर बात हुई कि लेकिन जब उसी पर इन्वेस्टमेंट नहीं होगी, जब ह्यूमन डेवलपमेंट नहीं होगी। अभी हम देख रहे थे, बात कर रहे थे, जो ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स इस साल का है, हमने देखा कि पाकिस्तान की जो टोटल जो उसमें कंट्रीज़ हैं 193 का वो एक इंडेक्स बनता है, और उसमें पाकिस्तान की जो पोजीशन है वो 168 पर है। हम फिर भी शुक्र करते हैं कि हम कुछ ममालिक से बेहतर हैं, लेकिन इस पर क्यों नहीं सोचा जाता कि कब हम आगे जाएंगे, उन ममालिक के साथ खड़े होंगे जो वाकई ह्यूमन डेवलपमेंट्स को प्रायोरिटाइज करते हैं और समझते हैं कि तरक्की का ज़ामिन या तरक्की का दारोमदार इन्हीं चीज़ों पर है। लेकिन बिल्कुल बजट हो या फिस्कल पॉलिसी हो, जो भी हमारी इकोनॉमिक पॉलिसीज हैं, उनका अल्टीमेटली जो ह्यूमन डेवलपमेंट ही होता है, अल्टीमेट टारगेट ही वो होता है, वही हमें अचीव करना चाहिए। इसमें एक बहुत अरसे से हम डिस्कस भी करते रहे, और जो फलॉ नज़र आ रहा है, शाह साहब ने इंडिकेट भी की एक चीज़, अभी मैं सुन रहा था कि देखिए डेवलपमेंट जो है, चाहे वो इंफ्रास्ट्रक्चर की डेवलपमेंट है या ह्यूमन डेवलपमेंट है, जो भी डेवलपमेंट प्रोसेस है आज की दुनिया में, वो बजट मैकेनिज्म के जरिए नहीं, पब्लिक सेक्टर के बजट के जरिए नहीं, उसमें प्राइवेट पार्टिसिपेशन इंतहाई जरूरी होगी है। पॉलिसी बनानी होती है, खर्चा नहीं कि ये इतने हमने रुपए इसमें रख दिए, इतने मिलियन इसमें रख दिए, इतने मिलियन, उसमें पॉलिसी बनानी होती है। किस तरह से आप, नेबर कंट्री में भी यही हुआ है, पूरी दुनिया में यही है, यही एडॉप्ट किया जाता है मैकेनिज्म। हमने एक चीज़ एडॉप्ट करनी थी जो हमने काफ़ी दफ़ा फेडरल बजट में भी डिस्कस हुई, फिस्कल पॉलिसी दे दी कि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप को इनिशिएट किया जाएगा डेवलपमेंट बजट के लिए, इंफ्रास्ट्रक्चर के लिए। ये मुझे याद है कि मैं पहले एक चीज़ क्लियर कर दूं, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप की बात हो रही है, पब्लिक प्राइवेट पार्टिसिपेशन की भी। फर्क ये है कि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में अगर पार्टिसिपेशन हो तो गवर्नमेंट भी पैसे लगाती है, पार्टनरशिप में गवर्नमेंट पैसा नहीं लगाती, वो पैसा प्राइवेट सेक्टर का होता है, और जाहिर है प्राइवेट सेक्टर प्रॉफिट मोटिव के लिए ही करता है, लेकिन उसको रेगुलेट गवर्नमेंट करती है। यूजर चार्जेस क्या होंगे, रेगुलेट गवर्नमेंट करेगी, रिकवरी की जिम्मेदारी भी पार्शियली गवर्नमेंट लेती है कि वो हम रिकवर करके देंगे अगर रिकवरी नहीं हो रही हो। वो 1993 में पाकिस्तान में ये पॉलिसी, 1993 में, मैं जोर दे के कह रहा हूँ, 1993 में ये पॉलिसी इंट्रोड्यूस की गई। उसके बाद जिक्र किया जाता रहा, लेकिन इम्प्लीमेंट कहीं नहीं हुई। 2017 फरवरी 2017 में पार्लियामेंट ने पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप एक्ट लेजिस्लेट किया। आज 2025 में हम आ गए, लेजिस्लेशन होने के बावजूद इसकी प्रॉपर इम्प्लीमेंटेशन नहीं की गई। सिंध गवर्नमेंट ने लिमिटेड लेवल पर, क्योंकि सिंध में इंडस्ट्रियल सिटी भी पाकिस्तान का सबसे बड़ा इंडस्ट्रियल सिटी भी सिंध में है, एक थोड़ा सा इनिशिएट किया, जरूर किया। हम देखते हैं अभी मलीर हाईवे जो बनी है, जो एयरपोर्ट तक जा रही है मेन कोरंगी रोड से, बाद में उसका है कि कायदाबाद और बीएचई सिटी तक जाएगी, वो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के जरिए वो प्रोजेक्ट है, और हम देख रहे हैं लोग बहुत खुश हैं, बहुत सक्सेसफुल है। लेकिन ये काफ़ी नहीं है, इसको हमें आगे इनिशिएट कर रहे हैं। खासतौर पे सिंध में हम इसको बहुत आगे एडवांस लेवल पर लेके जा सकते हैं इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट में। और इंफ्रास्ट्रक्चर में 4 चीज़ें हम उस पर डेवलपमेंट में लेते हैं। उसमें आईसीटी है, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सर्विस है, उस पर वाटर एंड सीवरेज है, उसमें एनर्जी है, उसमें ट्रांसपोर्टेशन है। इसमें गवर्नमेंट अपने एक्सपेंडिचर के बजाय गवर्नमेंट रनिंग एक्सपेंडिचर करे, रेगुलेट करे, लेकिन पार्टिसिपेशन जो है उसमें पार्टनरशिप जो है वो प्राइवेट सेक्टर की होनी चाहिए, फंड प्राइवेट सेक्टर के यूटिलाइज होनी चाहिए। तो हम बड़ा एक रेवोल्यूशन ला सकते हैं ह्यूमन डेवलपमेंट में। और प्राइवेट सेक्टर की अगर पार्टनरशिप होगी तो हम देखेंगे उसमें एफिशिएंसी भी आ जाएगी, उसमें बहुत ज़्यादा एफिशिएंट होगा, उसकी मॉनिटरिंग भी अच्छी हो जाएगी। ये सिर्फ ये नहीं कि एक आप प्रोजेक्ट पे कर रहे हैं। एक एग्जाम्पल तो मैंने दी थी कि शाहराह बुकू या मलीर हाईवे जो है हमने कर दिया है, उसमें इसको हमने किया। कुछ स्कूल लेवल पे भी हमने सिंध में इसकी एक्सरसाइज की गई है। लेकिन ये अदर देन कराची, ये पूरे सिंध में ये प्रोजेक्ट हो सकता है। बहुत सारे मोटरवेज डेवलप कर सकते हैं, सीवरेज का सिस्टम इससे अडॉप्ट किया जा सकता है। एग्रीकल्चर पे मुझे थोड़ी सी रिजर्वेशन है कि एग्रीकल्चर पे जब हम बात करते हैं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप वहाँ क्यों नहीं इंट्रोड्यूस हो सकती। वहाँ देखिए जब इसका इम्प्लीमेंट करने की बात की जाती थी तो हम कारपोरेट फार्मिंग को ले आते थे बीच में। कारपोरेट फार्मिंग अच्छी चीज़ है, उससे प्रोडक्टिविटी ज़रूर बढ़ेगी, ईल्ड भी बढ़ेगी,
लेकिन एक रूरल सोशियोलॉजी को हमें ज़रूर कंसिडर करना चाहिए पाकिस्तान के एनवायरनमेंट में। पाकिस्तान के एनवायरनमेंट में एग्रीकल्चर सेक्टर या रूरल सोशियोलॉजी जो है वो फार्मर की, उसकी फैमिली की ज़मीन से अटैचमेंट ज़रूरी है। उसकी एक सोशल अटैचमेंट होती है ज़मीन से। तो अगर कारपोरेट फार्मिंग हम कहते हैं कि वो छोटे फार्मर को रिप्लेस कर देगी, तो वो कोई अच्छी प्रैक्टिस बिल्कुल नहीं होगी। मैं उससे एग्री नहीं करूँगा, उसको रिप्लेस नहीं करना चाहिए। आप कारपोरेट फार्मिंग बड़े बड़े फार्म ला रहे हैं और उनको आप कह रहे हैं उनको हम पानी की सप्लाई करेंगे, वाटर की जिम्मेदारी ले रहे हैं, तो ये जिम्मेदारी फिर छोटे फार्मर के लिए भी लेनी होगी। आप उनको सब्सिडाइज कर रहे हैं, उनको फैसिलिटेट कर रहे हैं, उनके लिए इंफ्रास्ट्रक्चर डेवलप कर रहे हैं, तो छोटे फार्मर के लिए भी करनी होगी। इसलिए कि अदरवाइज आपका जो स्मॉल फार्मर है वो फिर कारपोरेट फार्मिंग को कम्पीट नहीं कर सकेगा। तो डेवलपमेंट के लिए, ह्यूमन डेवलपमेंट के लिए, इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट के लिए आपको ज़रूरी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रूरी है। लेकिन जब आप एग्रीकल्चर सेक्टर में जाएं तो कारपोरेट फार्मिंग ज़रूर करें, लेकिन पहले उसके लिए जो दूसरे स्मॉल फार्मर्स हैं उनको लाजमी तौर पे आपको प्रोटेक्ट करना पड़ेगा। बिल्कुल, आपने वजह फरमाया, मगर यहाँ पर सर ये एक बात बड़ी ये भी हो सकती है कि आपने प्राइवेट पार्टनरशिप की बात की, वो बड़ी अहम है। और जैसे कि आज वज़ीर आला साहब ने खुद भी बताया कि शाहराह भुट्टो कराची की जो है 54 अरब रुपए जो है रखे गए थे, इसीलिए इसके साथ साथ जो है घोटकी कंदकोट के ब्रिजेस के लिए भी रखेगी ये रकम है। मगर इसके साथ साथ जो कराची जो सिंध का कैपिटल है, इसमें भी जो है तवज्जो दी जाती, एक मेरा अपना ओपिनियन है कि जो कि बड़ा अहम शहर है दुनिया के लिए और पाकिस्तान के लिए, एक माशी हब है जहाँ पर प्राइवेट पार्टनरशिप में कई काम हो सकते हैं। जैसे कि मैंने पहले भी जिक्र किया कि आईटी सेक्टर में तवज्जो जो इस वक्त देनी चाहिए उस तरह से नहीं दी गई। शायद हमारे प्रोग्राम के थ्रू और आप जैसे जो पढ़ते भी हैं, लिखते भी हैं और मुख्तलिफ टीवी चैनल पे बात करते हैं, इस बात को अगर ज़ोर दें तो यहाँ पे आईटी सेक्टर की बड़ी गुंजाइश है। अगर बेंगलोर सिटी आगे बढ़ सकता है, पड़ोसी देश, पड़ोसी मुल्क हिंदुस्तान जो है वो आगे जा सकता है, तो कराची और पाकिस्तान क्यों नहीं आगे बढ़ सकता? बिल्कुल सही, एग्री बिल्कुल सही है। और अगर हम आईसीटी में ना गए तो मुझे एक और खतरा ये आ रहा है कि जब हम कहते हैं कि फॉरेन इन्वेस्टमेंट की बात करते हैं या चाइनीज इन्वेस्टमेंट भी आ रही है, तो मेरे लोकल डोमेस्टिक इन्वेस्टर्स को क्यों हम ना लाएं, उनको क्यों आगे लेकर के ना आए। उसी शराइत पे अगर हम फॉरेन इन्वेस्टमेंट को फैसिलिटेट कर रहे हैं तो अपने इन्वेस्टर्स को भी लाएं, उनको हर तरह की गारंटी दें, प्रोटेक्शन दें, फैसिलिटेट करें। बिल्कुल सही है, बिल्कुल। अच्छा, इन सां गॾोगॾु अगरि ॾिठो वञे त हिन बजट में वरी अहम आहे नौजवाननि जे लाइ, ख़ासि तौर ते जेके रांदियूं जी ॻाल्हि कजे त उन जे लाइ बि जेको आहे सो हिन बजट में ख़ासि सुठो तवजो ॾिनो वियो आहे। नौजवाननि जे लाइ रांदियुनि जे लाइ 6 अरब रुपया 15 करोड़ रुपयनि रखण जो ऐलान कयो वियो आहे। ऐं इन खां यूथ अफेयर्स जे लाइ 10 करोड़, ऐं स्पोर्ट जी सरगर्मियुनि जे लाइ 30 करोड़, ऐं सिंध गेम जे लाइ 15 करोड़, पाकिस्तान हॉकी फेडरेशन जे लाइ 10 करोड़। यानी कि चइजे त हिकिड़ो हेल्दी माशरो जेको आहे, चाहे उहो नौजवान छोकिरा हुजनि, छोकिरियूं हुजनि, उन्हनि में वॾो अहम किरदारु अदा इहो बि थींदो आहे त तव्हांजी जेको सूबो हुजे या मुल्क हुजे, उन में नौजवाननि जो वॾो अहम किरदारु हूंदो आहे। ऐं असांजी जेके मुख़्तलिफ़ टीमूं आहिनि हिन वक़्तु अगरि असांजो रांदियुनि जे मैदान में ॾिसो त नो डाउट पंजाब, केपी, सिंध, बलूचिस्तान, पर सिंध जी ॻाल्हि कयूं असां त सिंध बि अॻु भरो आहे। इन ते बि तवजो ॾियो, ईअं न की कीअं पिया ॾिसो। ऐं ख़ासि तौर ते जेके असांजूं छोकिरियूं आहिनि जेके सिंध गेम में मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अचनि पियूं, उन्हनि खे इन बजट मां कहिड़ो फ़ाइदो रसंदो, तव्हां कीअं पिया ॾिसो हुनखे? बिल्कुलु, जीअं असां ॿियनि सेक्टर जो ज़िक्र कयोसीं आफ्ताब, हीअ बि तमामु ज़ाहिर आहे अहम सेक्टर आहे ऐं इग्नोर्ड सेक्टर रहियो आहे। ऐं माज़ीअ में बार बार उन पासे ॾांहुं ध्यानु छिकराइण जूं मुख़्तलिफ़ कोशिशूं थींदियूं रहियूं आहिनि। त हीअ ज़ाहिर आहे जॾहिं असीं हेल्दी हूंदासीं, जॾहिं असीं समाज जी हेल्दी जेके मस्बत सरगर्मियुनि में हिसो वठण जे लाइक़ु हूंदासीं, त उन में बि ज़ाहिर आहे हुकूमतुनि जो रोल आहे जेको माज़ीअ में तमामु घणो नेग्लेक्टेड ही बि शोबो रहियो आहे। भाई साहब, अव्हां इन ते छा कॉमेंट कंदो? रांदियुनि जो पासो हुजे या नौजवाननि खे वठी करे ॿिया खोड़ शयूं आहिनि, त नौजवाननि खे कहिड़े रीति मस्बत सरगर्मियुनि ॾांहुं आणणो आहे, उन्हनि जो कहिड़ी रीति असांखे उन्हनि जे मुस्तक़बिल, ज़ाहिर आहे नौजवान असांजो मुस्तक़बिल आहे, त उन्हनि जे मुस्तक़बिल खे वठी करे कीअं प्रोटेक्शन उन्हनि जी करणी आहे, छा करिणो आहे, इन ते बार बार ॻाल्हि बि थींदी रहे थी, तनक़ीद बि थींदी रहे थी। ऐं उहे समूरा शोबान जेके नेग्लेक्टेड रहिया आहिनि, इन्हनि खे कीअं पर छा चवणु चाहींदो आवाम ते? इहो इंतहाई अहम शोबो आहे और नौजवान ख़ासि तौर ते अॼुकल्ह जो सोशल मीडिया
हुनखे घेरे वठी छॾियो आहे। ऐं हिकु त घर में हर कंहिंखे हथ में मोबाइल आहे, न पीउ पुट सां थो ॻाल्हाए, न पुटु पीउ सां थो ॻाल्हाए, ऐं सभु पंहिंजे कुॾियूं वठी वेठा आहिनि। ऐं इन में जेको आहे सो ज़ाहिर स्पोर्ट्स वारियूं शयूं जॾहिं अचनि थियूं उन में दिलचस्पी पैदा थिए थी त यकीनन नौजवान उन वेंदो। ऐं हिकिड़ी इहा मां सम्झां थो हिकिड़ी इहा हेल्थी क़िस्म जी जॻह सरगर्मी हूंदी ऐं इन सां ज़हन खुलनि था ऐं जिस्मानी तौर ते जेको आहे सो ॿार मज़बूत थियनि था। तमामु ज़रूरी आहे। इन लाइ पैसा पंहिंजी जॻह ते बि रखो। ऐं मां सम्झा मलाखड़े लाइ पैसा रखिया विया आहिनि। असां वटि घणे घणे मलाखड़ो कमिटियूं हलनि थियूं न। मलाखड़े में त सिंध जो माण्हू जेको आहे सो ॿार खाए पीए बि थो, मनो मिलनि था, त ताक़त मुज़ारत थिए थो, उन दिलचस्पी माण्हू वधे थी। त हिते ॾिसो त हिते हाणे जेके आहिनि सो इहो खेॾण जा मैदान घटि आहिनि। ॿार सुबुह घिटियुनि में खेॾंदा ॾिसंदा आहियो त कंहिंजे शिक्षा था भॼनि, कंहिंजे कुझु बि जहिड़ा अलॻि थींदा आहिनि उहे। त ज़रूरी आणण जे लाइ इहे अहिड़ियूं सरगर्मियूं हुअणु खपनि जंहिंमें वालदेन बि दिलचस्पी वठनि ऐं ॿारनि खे इहा लाइन ॾियनि। मां सम्झां थो इन में उहो जो ॿार वधी नौजवान थिए थो खेॾी खेॾी उनजी हिकिड़ी सोच बदिली थिए। स्पोर्ट्स वारो अंदाज़ हूंदो आहे त ॿियो हूंदो आहे। तंहिंजे करे इहे शयूं तमामु ज़रूरी आहिनि। ॿारहाड़ी हुजे या शहर हुजनि, ॻोठनि में बि तव्हांखे ख़बर आहे ॻोठ में वीचारा आम माण्हू वॉलीबॉल खेॾंदा त चंदो करे वञी गेम वठी ईंदा या कुझु कंदा। बिल्कुलु अब्बास साहब ताज़ो मिसाल आहे लियारी जी जेको आहे सो नौजवान नारी जी अहिड़ी रीति जेको आहे सो आलमी हिकिड़ो एज़ाज़ सॼी दुनिया जो एज़ाज़ जेको आहे उहो इहो हिकिड़ो वॾी वॾी ॻाल्हि आहे। त अगरि इन्हनि खे लियारी खां वठी करे लाड़काणे ताईं, लाड़काणे खां कश्मीर ताईं अगरि स्पोर्ट में एंगेज कयो वञे, अवां दुरुस्त फरमायो त घर जे अंदरि जेका इहा मोबाइल आहे इन तबाह करे छॾियो आहे। पर जेके सरगर्मियूं आहिनि ही सभु आलिया सूमरो जो मां ज़िक्र कयो आफ्ताब या ॿियनि नौजवान जो ज़िक्र कयूं था, ही सालनि ताईं सरकारी सरपरस्ती जो इंतज़ारु कनि था। बिल्कुलु पोइ जॾहिं की अहिड़ा वॾा टाइटल हू माणण में कामयाबु थियनि था पंहिंजी महिनत सां, पंहिंजे वसीलनि जे ज़ोर सां, पोइ उन खां पोइ इहो थिए थो त सरकार बि अचे थी, ॿिया माण्हू बि अचनि था। पर आलिया सिंध जूं खोड़ अहिड़ियूं नियाणियूं आहिनि जेके आलिया सूमरो थी सघनि थियूं ऐं बिल्कुलु उन जे लाइ तयारु आहिनि। पर उन्हनि खे ज़रूरत आहे त सरकारी सरपरस्ती उन्हनि खे मिले ऐं अहिड़ो माहौल मिले, अहिड़ो हेल्दी माहौल मिले जंहिंमें हू पंहिंजे लाइ जेका उन्हनि जी जेके बि सरगर्मियूं आहिनि, मामरा आहिनि, उन्हनि खे हू सुठे तरीक़े सां अदा करे सघनि। नाज़िया माहौल जेको आहे पैदा कयो वेंदो आहे, ठाहियो वेंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु असां न आहे उहो ई। हाणे ॾिसो न, हालतूं जिते मुआशी तौर ते तबाही हूंदी आहे, जिते गुरबत वधंदी आहे त माण्हू उहो इन करणु सोचणु छॾे ॾींदा आहिनि। त ॾिसो नंढा नंढा ॿार कमु कनि था न, तव्हां ॾिसो इहे दुकाननि ते इहे जेके मिस्त्रियूं कमु वठनि था दर्जन वटि, सभु नंढा नंढा छोकिरा 7 सालनि जा, 8 सालनि जा, 10 सालनि जा कमु कनि था न वीचारा। अब्बास साहब गुफ़्तगू खे जारी रखूं था, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक असांखे वठिणो आहे हिते, उन खां पोइ वापसि अचूं था ऐं गुफ़्तगू खे तव्हां खां ई कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर खे बजट ट्रांसमिशन में भलीकार असांजी ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे ऐं एक्सपर्ट्स खां उन्हनि जी राय वठूं पिया। सिंध जी नए माली साल जी बजट पेश कई वई आहे। खसारे वारी बजट आहे जंहिंजो जेको कुल काथो आहे नाज़रीन 38 अरब 45 करोड़ रुपयनि जी खसारे वारी बजट आहे जेका पेश थी चुकी आहे। ऐं मुख़्तलिफ़ मदनि में मुख़्तलिफ़ खातनि लाइ जेका रक़म मुख़्तस कई वई आहे या जेके तजवीज़ूं आहिनि उन्हनि ते असांजी जेके ॻाल्हि ॿोल आहे उहा जारी आहे। हाणे हिन जेको सेगमेंट आहे नाज़रीन, हिन में असांखे जॉइन कयो आहे सीनियर इकोनॉमिस्ट आहिनि मोहम्मद अकमल साहब, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं उन खां सवाइ डॉक्टर अयूब उमर साहब असां सां गॾु मौजूदु हुआ, हू मौजूदु आहिनि हिन वक़्तु असां सां गॾु। ॻाल्हि ॿोल खे जारी रखंदासीं। आफ्ताब मुग़ैरी साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। जी आफ्ताब, ॻाल्हि ॿोल असांजी जारी आहे ऐं उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे ही खसारे वारी बजट आहे। ओवरऑल मुल्क जीअं ॼाणाइनि पिया त मुल्क जी जेका पोज़ीशन आहे उहा खसारे में इन करे बि आहे जो असां कर्ज़ तमामु घणा वरिता आहिनि, IMF प्रोग्राम में वियल आहियूं, कर्ज़ वरिता आहिनि, इंट्रस्ट ॾियणो आहे ऐं तमामु वॾो जेको असांजे चइजे थो कुल जेको रक़म साम्हूं अचे थी, कुल ख़र्च जेके हुजनि था ऐं जेके कुल असांजी आमदनी हुजे थी उनजो हिकिड़ो वॾो हिसो वञे थो कर्ज़नि में ऐं इंट्रस्ट में वञे थो। ऐं उन ते ई ॻाल्हि ॿोल हलंदड़ी एक्सपर्ट्स जी बि त को अहिड़ो मैकेनिज़म, का अहिड़ी प्लैनिंग हिन वक़्तु तमामु घणी हुनजी ज़रूरत आहे जंहिंसां असीं न रुगो पंहिंजे पेरनि ते बीह सघूं, IMF प्रोग्राम मां निकिरी सघूं या के अहिड़ियूं शयूं करे सघूं जंहिंसां असां मुख़्तलिफ़ जेके असां सोचूं था मईशत जे हवाले सां जेके मामला या पॉलिसियूं आहिनि उन्हनि जो लाभ हिकिड़े आम माण्हू ताईं पहुचाए सघूं। आयो त हिन वक़्तु जेका बजट आहे उहा खसारे वारी आहे ई आहे, पर इन सां गॾोगॾु लाज़मी आहे सूबो आहे उनखे हलाइणो आहे ऐं इन सां गॾोगॾु ईंदड़ साल में जेके कमिंग प्रोजेक्ट आहिनि उन्हनि ते बि जेको आहे सो कमु करिणो आहे।
ऐं ख़ासि तौर ते जहिड़ी रीति जेको आहे हिन बजट में सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह मुख़्तलिफ़ शोबनि में वॾा अहम उपाउ वरिता आहिनि, कुझु क़ाबिल तारीफ़ बि आहिनि। ख़ासि तौर ते अगरि तव्हां SIUT जो मां हिते ज़रूरु ज़िक्र कंदुमि, उन लाइ जेको आहे 19 अरब रुपया, NICVD जे लाइ जेको आहे 16 अरब रुपया ऐं PPHI लाइ जेको आहे बि जेको आहे पैसा रखिया विया आहिनि 5 अरब रुपया। पर इन सां गॾोगॾु ॿिया केतिरा ई खाता आहिनि, पर इहे उहे जेके असांजूं बेसिक जेका ॻाल्हि आहे कयूं पिया, आम माण्हू खे सिहत जेको मराकिज़ आहिनि उन में जेको आहे SIUT जो वॾो अहम किरदारु आहे, NICVD जो वॾो अहम किरदारु आहे। इन जा मिसाल चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ऐं वज़ीर आला सिंध ऐं सिंध जी काबीना ऐं सिंध जा वज़ीर मुख़्तलिफ़ असांजे प्रोग्रामनि में ॾींदा रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ प्रेस कॉन्फ्रेंस में ख़ुदि बिलावल भुट्टो जेको आहे NICVD जो ज़िक्र कंदो रहियो आहे ऐं सिहत जे मराकिज़ जी दावत बि ॾींदो रहियो आहे त पंजाब ऐं ॿियनि सूबनि खां निस्बतनि जेको आहे सिहत जा मराकिज़ जेके आहिनि उहे सिंध जे अंदरि बहितर कमु कनि पिया ऐं NICVD जहिड़ी रीति जेको आहे सिंध के अंदर मुख्तलिफ ज़िलनि में कम करे पई, वो भी बड़ो अहम है। अकमल साहब भी असां सां मौजूद हैं। अकमल साहब, आपका भी बहुत शुक्रिया वक्त निकाला हमारी स्पेशल ट्रांसमिशन के लिए। सर, आज की बजट को कैसे देख रहे हैं? आपकी गहरी नज़र है, वफाकी बजट तो आपके सामने ही है, मगर आज सिंध की बजट भी आपके सामने, कैसे देख रहे हैं सर इसको कि ये तो खसारे वाला बजट है ही है, मगर जो अल्फाजों की हेर फेर समझें, ये जो फिगर है इनकी कापी पेस्ट समझें या समझें कि नहीं जी बेहतर है निस्बतन माजी से, और आने वाले वक्त के लिए भी जो है सिंध हुकूमत ने बड़े अच्छे इकदाम किए हैं इस बजट में। अकमल साहब, खसारे के बजट की जहाँ तक आपने बात की खसारे के बजट की ना, तो बुनियादी तौर पे ये खसारे का बजट नहीं है, लेकिन आपको पता है कि चूंकि हम IMF के प्रोग्राम में हैं और उसकी वजह से सूबों को अपना एक काफी हिस्सा जो है वो कॉम्प्रोमाइज करके विफाक को वापस देना पड़ता है, तो इस वजह से जो है ना ये बजट का जो है वो डेफिसिट शो हो रहा है। अदरवाइज अगर देखा जाए तो ये खसारे का बजट नहीं है। नंबर 2 जो है, इसमें जो हमारा सिंध रेवेन्यू बोर्ड है जो कि सर्विसेज के ऊपर सेल्स टैक्स कलेक्ट करता है, इसने बहुत अच्छा परफॉर्म किया है। बड़े इसमें कॉम्पिटेंट जो है ना वो इस वक्त अफसरान है, और मैं आप यकीन करें SRB के जो उनको खिराज तहसीन पेश करता हूं कि सर्विसेज के ऊपर जिस तरीके से लास्ट ईयर जो है ना तकरीबन 350 अरब रुपए का टैक्स कलेक्ट किया था इन्होंने, बहुत बड़ी बात। मरतबा उसको बढ़ा के उसको इस मरतबा बढ़ा के 388 अरब के ऊपर जो है ना ये लोग लेके गए, तो दैट इज अ ग्रेट अचीवमेंट। और साथ ही साथ जो वो फिर एक्साइज टैक्सेशन और नाको टैक्स डिपार्टमेंट है, उसने भी तकरीबन 30 अरब रुपए का अपने जो है ना वो रेवेन्यू में इजाफा किया है। तो ओवरऑल अगर देखा जाए तो सिंध हुकूमत ने ना सिर्फ ये कि जो है वो वफाक से तो उनको जो तकरीबन 3100 अरब रुपए के लगभग जो पैसे मिले हैं तो वो तो है, लेकिन उन्होंने अपना भी रेवेन्यू बड़ा जनरेट किया है एज कंपेयर टू अदर प्रोविंसेस। तो ये जो है ना ये लायक तहसीन है, और मेरे ख्याल में इसके ऊपर जो है वो सिंध हुकूमत की भी शाबाश बनती है, और जो सिंध रेवेन्यू बोर्ड है उसको भी जो है ना मैं खिराज तहसीन पेश करूंगा। अच्छा, उसके बाद आज जहाँ पे आपने बात की, देखिए जो प्राइमरी जो फोकस होता है सूबाई हुकूमत का, वो 2 चीजें होती है, नंबर 1 हेल्थ और नंबर 2 एजुकेशन। तो इन दोनों सेक्टर्स में आप देखें कि दोनों का बजट जो है ना हुकूमत सिंध ने बढ़ाया है, और जो वक्त की बहुत अहम जरूरत है, सिर्फ कराची की आबादी आपको पता है कि तकरीबन जो है वो 2.5 करोड़ के लगभग हो चुकी है अनऑफिशियल इत्तलात के मुताबिक, और बाकी अगर हम पूरे सिंध को मिलाएं तो उसकी आबादी भी तकरीबन जो है वो काफ़ी बढ़ चुकी है एज कंपेयर टू लास्ट ईयर। तो उसके बाद जो है वो सेहत के मसाइल पैदा हो रहे हैं, जिस तरीके से आपको पता है क्लाइमेट चेंज है, गर्मी में जो है ना वो मुसलसल इजाफा होता जा रहा है, बेवक्त बारिशें होती जा रही हैं, तो उसमें हारियों को एग्रीकल्चर सेक्टर के लिए जो इकदाम इस बजट में तजवीज़ किए गए हैं तो दीज आर गुड, लेकिन मेरे ख्याल में थोड़ा सा मज़ीद जो है वो इसके ऊपर एफर्ट्स करते, और जो इंटरेस्ट के ऊपर हुकूमत खर्चा कर रही है, जो सैलरीज और पेंशन में जो है ना इन्होंने जो है वो इतने अपने अखराजात बढ़ाए हुए हैं, अगर उनको भी जो है ना पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत जो सूबाई हुकूमत के अंडर जो इदारे चल रहे हैं, अगर उनको जैसे स्कूल एजुकेशन में किया है या हेल्थ में किया है, तो दीगर
चीज़ों में भी अगर पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप को प्रमोट किया जाएगा तो सिंध हुकूमत के ऊपर से बोझ भी ख़त्म होगा और ये जो इदारे हैं ये इंशाल्लाह अच्छा परफॉर्म करने की तरफ भी आएंगे। तो हेल्थ के ऊपर सबसे पहले ज़्यादा खर्चा होना चाहिए और जो हुकूमत ने किया है, लेकिन मेरे हिसाब से अभी भी इसमें जो है ना वो बेहतरी की गुंजाइश मौजूद है जिस तरीके से हमारे सूबे के हालात हैं। और दूसरा जो एजुकेशन है, एजुकेशन नहीं होगी तो फिर आप समझें कि आप एक पूरी नस्ल को जो है वो बेरोजगार कर रहे हैं। बेरोजगार से मुराद ये कि अगर एक बंदे के पास एजुकेशन अच्छी होगी तो वो आगे जाके अपने अच्छे बुरे का भी सोच सकेगा, आगे वो उसको प्रोफेशनली भी बहुत उसकी हेल्प होगी। तो ये एजुकेशन एंड हेल्थ, दीज टू आर द की एलिमेंट्स जो कि हुकूमत को ज़्यादा फोकस करने चाहिए थे। उसमें से हेल्थ के ऊपर थोड़ा सा अपेरेंटली मुझे लगता है कि मज़ीद काम करने की ज़रूरत है। अदरवाइज इट्स अ गुड बजट और मैं इसको मतलब जो है ना वो अच्छे नज़र से देखता हूँ कि अच्छा मतलब इसमें परफॉर्म किया है। ठीक, अकमल साहब, जैसे कि आपने कहा कि आप इसको समझते हैं कि ये एक बैलेंस बजट है और हेल्थ के हवाले से आपने बात की, आज तालीम के हवाले से जो रकम मुख्तस की गई है उसमें भी इजाफा कुछ देखने में आया है। आप चेक एंड बैलेंस की, क्योंकि इससे पहले जो हमारी इससे पहले वाले सेगमेंट में हमारी बात हुई एक्सपर्ट से, डॉक्टर यूमर साहब अब भी हमारे साथ लाइन पर मौजूद हैं, तो उनका ये कहना था और सब इस बात पर बड़े मुत्तफिक थे कि चेक एंड बैलेंस अगर नहीं होगा या अगर हम ये नहीं देखेंगे कि अगर किसी सेक्टर के लिए रकम में इजाफा भी किया गया लेकिन अगर वो उसका वो जो रिलीफ है वो ट्रिकल डाउन इफेक्ट किसी आम आदमी तक पहुंचा या नहीं पहुंचा, उस रकम का सही इस्तेमाल हुआ या नहीं हुआ, वो रकम खर्च भी हो सकी या लैप्स हो गई, ये सारी चीज़ें देखना भी हुकूमत की जिम्मेदारी है, जिसमें हमने देखा है कि कोताही, लापरवाही नज़र आती है। इसके मसाइल 100% हैं और उसमें जो है वो लोगों को और आवाम को जो है ना वो वाकई रिलीफ नहीं मिल रहा, बल्कि इवन जो सिंध में जो कहा जाता है वो ये है कि दीगर सूबों के निस्बत जो है ना वो करप्शन बहुत ज़्यादा है। आपको पता है यहाँ पे वो रिवायती एक सिस्टम के नाम से भी चीज़ें चल रही होती हैं। तो मेरे ख्याल में अगर गवर्नेंस को थोड़ा सा स्ट्रॉन्ग किया जाए और थर्ड पार्टी ऑडिट को जो है ना इसमें इंट्रोड्यूस करवाया जाए और उसमें जो है ना वो हमारे जो इंस्टीट्यूट्स हैं जो अकाउंटिंग और मैनेजमेंट से रिलेटेड हैं, खासतौर पर इंस्टीट्यूट ऑफ कॉस्ट एंड मैनेजमेंट अकाउंटेंट्स और इस तरह के जो इदारे हैं इनके ऑडिटर्स को इसमें इन्वॉल्व किया जाए तो मेरे ख्याल में गवर्नेंस से रिलेटेड जो मसाइल है ना वो हल हो सकते हैं। और अगर उसमें किसी भी किस्म की बेकायदगियां हो रही हैं, उसमें कॉस्ट कंट्रोल का इशू है, प्राइसिंग का इशू है, तो ये सारे और प्रोजेक्ट की टाइमली कंप्लीशन का इशू है, तो ये सारी चीजें जो है ना एक प्रोफेशनल जो लोग हैं वो अगर इसको ओवरसी करेंगे तो मेरे ख्याल में ये एक और अच्छा और मुनासिब इकदाम होगा। स्टिल अभी भी मैं आपसे कह रहा हूँ कि जैसे सिंध रेवेन्यू बोर्ड है या जो एक्साइज एंड टैक्सेशन से रिलेटेड इदारे हैं या दीगर हुकूमती इदारे हैं, उनमें ये प्रोफेशनल बॉडीज के जो लोग बैठे हुए हैं, प्रोफेशनल्स हैं, तो वो अच्छे तरीके से सारी चीज़ों को मैनेज कर सकते हैं बनिस्बत के आप एक सिंपल बीकॉम को या दूसरे एजुकेशन को जो है ना वो प्रमोट करें या उनको उसकी जगह पे अपॉइंट करें। और अंदरूनी सिंध मेरे ख्याल में इस तरह के जो प्रोफेशनल इदारे हैं उनको भी जो है ना वो बढ़ाने की ज़रूरत है। जैसे IBA हो गया, सखर में कायम किया है, तो नवाबशाह में या दीगर जो रूरल एरियाज है वहाँ पे भी जो है ना इनके ऊपर थोड़ा सा मजीद फोकस करें ताकि जो गवर्नेंस से रिलेटेड जो मसाइल हैं उनका जो है वो सामना ना करना पड़े। ऑन दी अदर हैंड जो है यहाँ पे मैं एक बड़ी इंपॉर्टेंट बात ये करूँगा कि जो है वो ज़राअत के ऊपर खुसूसी तवज्जो देनी चाहिए, क्योंकि पिछले जो सीज़न में हमारा जो ज़रई शोबा है ख़ास तौर पर जो हमारे सिंध के हारी हैं वो उन्होंने जो है ना वो बहुत ज़्यादा परेशानी उठाई है। उनको गंदम के रेट भी अच्छे नहीं मिले, इस मरतबा कपास भी आपको पता है बहुत अच्छी नहीं हुई और अब दोबारा इतनी गर्मी हो गई है उसमें कपास दोबारा दे आर नॉट एबल टू कंट्रोल। तो मेरे ख्याल में हुकूमत को इस एग्रीकल्चर सेक्टर के ऊपर बहुत ज़्यादा जो है वो मेहनत की ज़रूरत है। यहाँ पे दवाइयाँ जो हैं वो जाली आ रही हैं, उसके ऊपर थोड़ा सा कंट्रोल करें, थोड़ा सा किसानों को जो है ना वो अच्छे बीज की फराहमी करें, तो इंशाल्लाह हमारा जो सूबा है वो एग्रीकल्चर में खुद कफील हो सकता है और हम जो है ना वो ये गंदम या कॉटन जिसकी हमें जो है ना वो बहुत सख्त ज़रूरत है, क्योंकि हमारा टेक्सटाइल सेक्टर जो है वो बहुत अच्छा परफॉर्म कर रहा है और आने वाले दिनों में टेक्सटाइल की एक्सपोर्ट्स बढ़ने की तवक्को है। तो उस हवाले से कॉटन की जो पैदावार है उसमें बड़ा इजाफा जो है वो मुतवक्किल है और हमें कपास जो है वो बाहर से मंगवानी पड़ेगी। तो क्यों ना हमारे जो सिंध के हारी हैं वो इससे फ़ायदा उठाएं। तो उसके लिए हुकूमत को बहरहाल बहुत अच्छे और ज़्यादा इक़दामात की ज़रूरत है ताकि जो हमारे सारे जो आबादी है उससे फ़ायदा उठा सके। अकमल साहब, एक तो ये है कि सोलर की बात करें तो वफाक
ने 18% जो है सोलर पर जो है टैक्स लगा दिया। फिर तवानाई की बात करें तो तवानाई एक अब सब्जेक्ट यकीन नहीं 18वीं तरमीम के बाद वो सिंध की हुकूमत भी उस पर काम कर रही है, जो कि आपके सामने है। समझते हैं कि एक तरफ तवानाई की बात और बिजली की बात, छोटे इंडस्ट्रियल को जो है इनक्रेज करना कि जी आप रोज़गार के मौके पैदा करें। दूसरी तरफ जो वफाक की तरफ से, क्योंकि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने भी इस पर तनकीद की है कि जी एक तरफ आप ये बात करें, दूसरी तरफ जो है आम सिंध का बंदा जो है चाहे वो पंजाब का हो, केपी का हो, बलूचिस्तान का हो, तो एक सोलर प्लेट लेके बेचारा कम से कम पंखा तो चलाता है। उस पर भी इन्होंने वफाक ने अगर टैक्स लगाई है, पर सिंध उस पर तनकीद कर रहा है। फिर जो है सिंध ये भी कह रहा है कि जी छोटी इंडस्ट्री को जो है ना हमें सपोर्ट करनी चाहिए। देखिए मैं जब ये बजट आ रहा था ना, जो सबसे पहला मैंने तो मुख्तलिफ प्रोग्राम्स में ऑन रिकॉर्ड ये बात की है कि हुकूमत की ये दोहरा मैार है, दोहरी पॉलिसी है ना। एक तरफ हुकूमत कह रही है कि जी आप रिन्यूएबल एनर्जी है उसमें इजाफा करें, रिन्यूएबल एनर्जी को यूज करें, सस्टेनेबल डेवलपमेंट का जो हमारा टारगेट है उसको अचीव करें, और दूसरी तरफ खुद ही जो है ना रिन्यूएबल एनर्जी जिसकी सोलर जो है ना एक वाज़ेह किस्म है उसको जो है वो डिस्करेज कर रहे हैं। उसके ऊपर सेल्स टैक्स लगा दिया है कि जी लोकल सनत प्रमोट होगी। भाई लोकल सनत पहले लगे तो सही। ये सवाल हो रहा है कि जो फेडरल मिनिस्टर ने किसी निजी टीवी चैनल में भी ये जो है एक्सक्यूज दिया कि जी वो हम इसीलिए लगा रहे हैं कि लोकल जो इंडस्ट्री है सोलर की उसको ग्रोथ करे और वो लोग जो है पाकिस्तान के लोग जो हैं उस तरफ जाया जाए। तो वो मैं भी ये समझना चाह रहा हूँ, आपको पता है कि पाकिस्तान में कहीं पर सोलर पे लोकल काम हो रहा है, पंजाब के अंदर, सिंध के अंदर, केपी और बलूचिस्तान में। अगर ऐसा कोई काम हो भी रहा है ना तो मुझे मार्केट में कोई पाकिस्तान मेड सोलर प्लेट्स नजर नहीं आई हैं, ठीक है ना। आपको भी नहीं नजर आई होंगी, अगर आई होंगी तो मुझे भी बताएं, हम भी खरीदें। तो ऐसा तो कुछ भी नहीं हुआ ना। अभी एक तो प्लांट लगेगा, फिर उसके ऊपर जो है ना वो लोग एक्सपेंसेस करेंगे और फिर इन्वेस्टमेंट आएगी, लोग चीजें जो है ना वो सारी कर रहे होंगे। तो ये जब नौमन तेल होगा, जब राधा नाचेगी तो देखेंगे। अभी तो फिलहाल तो हमें तो मसला आज की डेट में है ना कि आज जो है ना वो हम क्या कर रहे हैं, हमें जो है ना बुनियादी तौर के ऊपर जो सिंध में हमारे काश्तकार हैं, देखें ये सोलर अगर शहरों में शायद उसकी इतनी जरूरत ना हो, लेकिन जो हमारे दूर दराज देहात के जो इलाके हैं ना वहां पे तो सोलर उनकी लाइफ लाइन है। दिन में वो उसके ऊपर पानी के नलके या पानी की मोटर चला सकते हैं, उन लोगों के लिए तो पानी तक का मसला है ना। हम लोग ट्यूबवेल सारा सोलर पे मुंतकिल हो गया। आपको पता है कि सिंध के अंदर, पंजाब के अंदर, बलूचिस्तान के अंदर, क्योंकि डीजल इतना महंगा है, ऊपर से कार्बन टैक्स इन्होंने लगा दिया, ₹2.5 100 रुपए कर दिए है। बिल्कुल हुक्म साहब, आपने दुरुस्त फरमाया कि प्रेजेंट को फोकस करते हुए, प्रेजेंट क्राइसिस को सामने रखते हुए हमें आगे की प्लानिंग करनी होगी। डॉक्टर अयूब मेहर साहब भी हमारे साथ मौजूद हैं। डॉक्टर साहब, आप क्या ऐड करेंगे इसमें? यहाँ पर बात हुई कि हम आगे की ज़रूर सोच रहे हैं, बात कर रहे हैं, लेकिन जो प्रेजेंट में हमारे सामने जो मसाइल या क्राइसिस हैं उनका हम नहीं सोच पा रहे। डॉक्टर अयूब साहब सां राब्तो मुनक़िद थी वियो, कोशिशि कयूं था त डॉक्टर अयूब मेहर साहब सां असांजो राब्तो ॿीहर थिए ऐं पोइ असीं वधीक उन्हनि सां उन मामले ते पर नाजा हिकिड़े हिते सवाल वॾो पैदा इहो बि थिए थो त जिथे इंडस्ट्री जी ॻाल्हि कई, सोलर जी ॻाल्हि कई, पर उते ॿिया बि केतिरा ई जेको हिन बजट में वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह जेको बजट में ऐलानात कया आहिनि या जेको आहे सो ॻाल्हि कई आहे, ख़ासि तौर ते अगरि ॾिठो वञे त ट्रांसपोर्ट खातो जेको आहे वॾो अहम आहे। अगरि ॻाल्हि बजट वधाई वई आहे, जी हा, ट्रांसपोर्ट में जेको आहे सो वॾो अहम ॿीण ते बजट वधाई वई आहे। ऐं जेके बस सर्विस आहे, नो डाउट असांखे इन में का आर न हुजे, जिथे असां हुकूमत ते तनक़ीद कयूं पिया उते तारीफ़ बि करणु खपे त सिंध में जेका पीपल्स बस सर्विस आहे, चाहे उहा सखर हले या लाड़काणो या पोइ हैदराबाद वरी कराची, ख़ासि तौर ते असांजी भेणुनि जे लाइ जेका सर्विस हलाई वई कराची जे अंदरि, उहा हिन महिल ॾाढी सक्सेस आहे। दुरुस्त पे फरमाया, इन खां अॻु मां जेका ॻाल्हि कई त NICVD SIOD समेत जेके मुख़्तलिफ़ इस्पतालूं आहिनि जंहिंजो ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िक्र बि करे थी ऐं पंहिंजी जेका कामयाबियुनि जो जॾहिं ट्रांसपोर्ट के शोबे में मेरे पास एक सजेशन है, अगर आपके पास टाइम हो तो मैं जरा जी अकमल साहब ज़रूर आप इसमें शेयर करें। देखें, इसमें कोई शक नहीं है कि ट्रांसपोर्टेशन की जो सर्विस सिंध हुकूमत ने शुरू की है ये खुशाइंद है।
आवाम को ट्रांसपोर्ट की सहूलियात मिलनी चाहिए। लेकिन मैं इस चीज का हामी हूं कि अगर ट्रांसपोर्ट की सहूलत देनी है तो ये भी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत जो है ना वो मंसूबे शुरू करने चाहिए। गवर्नमेंट के अंडर आप देखें, कराची की अगर मैं मिसाल दूं, आप लोग खुद गवाह हैं इस चीज के कि किसी जमाने में कराची ट्रांसपोर्ट कारपोरेशन हुआ करती थी, उसकी बसें चलती थी, वो खत्म हो गई। उसके बाद फिर ये बीच में मुस्तफा कमाल साहब का दौर आया, उसमें कुछ बसें आई, वो भी चली गई, पता नहीं चला। तो मेरे ख्याल में ना अगर ये चीज जो है ना पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में नहीं होगी तो अगर हुकूमती सरपरस्ती में चलेगी तो उसमें करप्शन का एलिमेंट भी इन्वॉल्व होगा, उसमें जो है ना वो फिर उसकी मगर देखभाल अकमल साहब अभी तक Sustainability का issue भी हाँ आएगा। बिल्कुल वो है, मगर मैं जहाँ तक डिसएग्री करूँगा आपसे इस बात से कि अब तक जो है जब हम बात करें इस बजट तक, तो मैं समझता हूँ कि जो पीपल्स बस सर्विस है वो सिंध के अंदर इस वक्त बड़ी अच्छे नमूने से अच्छी तरीके से वो चल रही है और वो सक्सेस है। अगर देखा जाए कि बस की मयार भी उसी तरह बरकरार रखी हुई है। नहीं है ना, लेकिन उसकी मेंटेनेंस आगे इस चीज की मैं क्या वही गारंटी कह रहा है था, कि वो मयार पे ही आ रहा था कि मैंने जब आज भी मैं देख रहा हूँ मेरे सामने अगर गुजरती है, मैं ऑफिस आते जाते आपके भी, तो वो मयार भी बरकरार है। ख़वातीन के लिए जो बस सर्विस दी है, इसके लिए जो है बाइक का जो है अब ऐलानात किए हैं सिंध हुकूमत ने, वो भी बड़े अच्छे हैं। टैक्सी जबरदस्त। सर्विसेज जो है शुरू की हैं वो भी बड़ी अच्छी हैं। ख़वातीन के लिए जो ख़ास तौर पे बस सर्विसेज जो शुरू की थी वो भी बड़ी अच्छी है, जिससे जो है रोज़ाना की बुनियाद पर शहर कायद के अंदर जो है हमारी बहनें जो है उसमें चढ़ती हैं, आफ्ताब, अपने आप ऑफिस से बिल्कुल- जाती हैं। हाँ, तो बिल्कुल सही ये चयो। ये आएगा। और अकमल साहब बीइंग अ फीमेल, मैं क्योंकि उस तकरीब का हिस्सा भी थी जब ये ऐलानात हुए, तो मैं ज़रूर ये कहूँगी और आपकी राय से मुत्तफिक होते हुए जो आपने कहा कि सस्टेनेबिलिटी की एक तो बात है, सेकंड ये भी देखा गया कि उनकी तादाद बड़ी कम है। जैसे हॉस्पिटल्स का जी, जिक्र जी। हुआ, इसमें कोई शक नहीं कि एक अच्छी सर्विस है आवाम के लिए, या हॉस्पिटल्स की जब हम बात करते हैं, लेकिन हम जिस तरह हाँ, से देखते हैं कि exactly। एक बड़ा बहुत बड़ा मसाइल का एक बड़ा अंबार है और उसके आगे जी, जो ये जी। सर्विसेज हैं जिनकी नाकाफी तारीफ हैं। हम करते हैं, लेकिन बिल्कुल। बहुत ही कम है। बिल्कुल नहीं, नाकाफी देखें, है। सिंध हुकूमत का सबसे जो एहसन इकदाम है ना, मैं जो जिसको अप्रिशिएट करता हूँ वो है पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप। इन्होंने स्कूल और एजुकेशन को पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में दिया, आपने देखा उसमें जो है ना वो कैसे इदारे वजूद में है। इन्होंने हेल्थ को जो है ना वो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में दिया, तो आपके सामने NICVD, SIUT और दीगर टाइप के जो है ना इदारे वजूद में है, जो कि आज अंदरूनी सिंध भी अपने जो है ट्रांसप्लांटेशन और दीगर खिदमात अंजाम दे रहे हैं। तो अगर इस शोबे को भी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में दिया जाएगा तो ये जो शहर में ये जो कबाड़ किस्म की बसें चल रही है ना, इनका भी खात्मा होगा। यही ट्रांसपोर्टर आके सिंध हुकूमत के साथ मिलके कोलैबोरेशन में काम करेंगे और अपनी रिस्पॉन्सिबिलिटी और नुकसान उनका होगा, हुकूमत का नहीं होगा। हुकूमत सिर्फ रेगुलेट करेगी कि भाई आप इसको इस तरीके से चलाओ, इस तरीके से चलाओ, तो उसमें इन्वेस्टमेंट हुकूमत का इतना ज्यादा एक्सपेंस भी नहीं होगा और पब्लिक भी उसमें इन्वॉल्व हो जाएगी। तो इससे मेरे ख्याल में इसकी जो इफादियत है उसमें मजीद इजाफा किया जा सकता है। वरना हुकूमत कब तक जो है ना ये बसें जो है ना वो उनकी सर्विस करती रहेगी या उनकी हवाएं चेक करती रहेगी? अब ये सिंध हुकूमत का काम तो नहीं है ना। तो ये मैं कह रहा हूँ कि गवर्नेंस के हवाले से अपनी जो एफिशिएंसी है उसको इंप्रूव करने के लिए ये शोबा भी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत चलना चाहिए। बिल्कुल चलना चाहिए। और बड़ी अहम बात ये भी है, थोड़ी देर पहले हमने स्पोर्ट की भी बात की थी। अकमल साहब, इस बजट में स्पोर्ट को कैसे देख रहे हैं आप, कि स्पोर्ट पे भी बड़ा अहम जो है ऐलानात किए गए हैं बजट में, जो नौजवानों के लिए पैसे रखे गए हैं, उसको कैसे देख रहे हैं सर? देखें, हमारे यहाँ जो ना आजकल जो नई आने वाली जनरेशन है तो उनके स्पोर्ट ही जो है ना ये मोबाइल हो गई है, उनकी सारी दुनिया ही इस मोबाइल के अंदर है। मोबाइल में ही वो वीडियो गेम्स खेलते हैं, मोबाइल में अब वो उल्टा निज़ाम हो गया। एक्सरसाइज पहले हम बच्चों को, जब हम छोटे थे तो हमें माँ बाप पकड़ के घर ले जाते थे, अब हम घर से बच्चों हाँ। को कैसे निकालें, ये बड़ा मसला हो गया। हाँ, चलिए, और आप उल्टा यकीन काम हो करें गया। दीगर जो ममालिक है ना वहां पे बाकायदा ये मोबाइल फोन के बच्चों के इस्तेमाल के ऊपर स्कूल गोइंग तक पाबंदी लग रही है कि 10 साल या 12 साल तक की उम्र के बच्चों को आप मोबाइल बिल्कुल भी ना दें। उनकी जो फिजिकल एक्टिविटीज हैं उसमें इजाफा करें ताकि उनकी दिमाग की ग्रोथ हो, उनकी अपनी ग्रोथ हो। हम लोग यहाँ पे कमरों में बिठाए हुए बच्चों को सुबह से लेके शाम तक मोबाइल में लगे, में दूसरे बच्चे क्या लगे, मैं खुद लगा हूँ सुबह से लेके शाम तक जो है ना मोबाइल में ही है। मेरे ख्याल में ये मोबाइल हमारी जो है ना सोशल जिंदगी को बिल्कुल इतना मतलब वो एक मोबाइल में बंद कर देते हैं। एक मोबाइल नहीं है, दुनिया रियल वर्ल्ड है, वहां पे हेल्थ की सरगर्मियां होनी चाहिए, उसमें खेल होने चाहिए। उसमें हुकूमत सिंध ने अच्छा किया है कि स्पोर्ट्स के बजट में भी इजाफा किया, बल्कि उसको जो है ना वो मजीद प्रमोट करना चाहिए और इस किस्म के कवानीन बनाने चाहिए कि लोग जो है ना वो खेलों की स्कूलों में या इवन जो जो ये पब्लिक जो
फैक्ट्रीज हैं, कारखाने, वहां के लोगों को जो है ना इनको कानून बनाना चाहिए कि भाई हफ्ते के एक दिन जो है ना कोई इंडस्ट्री वाले या फैक्ट्री वाले हेल्थ एक्टिविटीज भी करवाएंगे, स्पोर्ट्स एक्टिविटीज भी करवाएंगे जैसे स्कूल्स में होती है, ताकि लोगों की फिजिकल फिटनेस भी जो है वो बरकरार रहे। और ये हमारे नौजवान नस्ल के लिए और बच्चों के लिए तो बेहद जरूरी है। इसका तो कानून साजी इसके ऊपर बाकायदा सिंध हुकूमत को करनी चाहिए। बिल्कुल नाजा, हिकिड़ो वॾो अहम सवाल पैदा थिए थो सकाफ़त खाते जो। अवां जी हाणे कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे सो मिनिस्टर सां मुलाक़ात बि थी ऐं ख़ासि तौर ते सिंध जे सुगड़नि ॾहाड़नि अदीब शाइर सहाफ़ी सभिनी जो अवां जे फोरम तो भी ॻाल्हि कई वई। सकाफ़त खाते जे लाइ 9 अरब 98 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। आर्ट काउंसिल कराची खे लाइ 60 करोड़ रुपया ॾिना न वेंदा। अहिड़ी रीति जेको आहे सो सिंध जे मुख़्तलिफ़ शोबनि में जेके आहिनि कमु कनि पिया उन जे लाइ बि पैसा रखिया विया आहिनि। सम्झूं त हिन वक़्तु सकाफ़त खातो जेको आहे जेका हीअ मिनिस्ट्री हिन वक़्तु ज़ुल्फ़िकार शाह साहब वटि आहे, इहे पैसा नाकाफ़ी आहिनि त इन्हनि जो इस्तेमालु सम्झो पिया त बिल्कुलु दुरुस्त थींदो? दुरुस्त थियणु घुरिजे। ऐं जीअं असीं स्पोर्ट्स जी ॻाल्हि कईसीं त ज़ाहिर आहे त आर्ट बि वॾो अहम आहे, तमामु वॾो अहम आहे। ऐं जहिड़े क़िस्म जो माहौल आहे जंहिंजो ज़िक्र थिए थो या जेके क़िस्म जूं ॾींहों ॾींहुं जेके हालतूं जहिड़े क़िस्म जूं थियनि थियूं त उन में तमामु ज़रूरी आहे त मस्बत सरगर्मियुनि जे लाइ हिकिड़ी विंडो ओपन रहणु घुरिजे। त हीअ ख़ुशाइंद आहे, पर हाणे अगेन सवाल उहे पैदा थियनि था त तमामु ऐलान ॿुधण में तमामु सुठा लॻंदा आहिनि। असीं ॾिसूं था पेपर्स ते असांखे स्टेबिलिटी बि नज़र थी अचे, पर अकमल साहब यही हम देखते हैं कि वो स्टेबिलिटी जो पेपर्स की हद तक तो हमें बड़ी अच्छी नज़र आ रही है, ऐलानात भी बड़े खुश आइंदे हैं, लेकिन जब हम ग्राउंड पर नज़र डालते हैं, ज़मीनी हक़ाइक़ को देखते हैं तो वहाँ सूरत हाल बिल्कुल मुख्तलिफ है और वहाँ पर वो स्टेबिलिटी स्ट्रगल में तब्दील हो जाती है। देखिए हमारे यहाँ ना पेपर वर्क वैसे भी बहुत ज्यादा है। आपने तो चले वो सिर्फ पेपर वर्क की बात की, मैं तो कह रहा हूँ यहाँ पे हमारे तो प्रोजेक्ट सिर्फ पेपरों पे बन के जो है ना वो पैसे भी उसके दे दिए जाते हैं, सड़क भी बन जाती है और जो ठेकेदारों को भी पेमेंट हो जाती है, सब कुछ बन जाता है और ऑन ग्राउंड जो है ना वो कुछ हुआ नहीं होता है। तो ये एक बहरहाल बहुत बड़ा अलमिया है कि हमारे यहाँ जो है ना वो प्रैक्टिकली चीज़ों को जो है ना इतना नहीं ऑब्जर्व किया जाता और सिर्फ पेपर वर्क के ऊपर ज़्यादा फोकस किया जाता है। उसकी वजह ये है कि हमारे यहाँ सरकार भी और हम खुद भी ठंडे कमरों से कभी निकलने की कोशिश ही नहीं करते, कभी ऑन ग्राउंड जाके देखते ही नहीं और हमेशा कोशिश करते हैं कि हमारा काम हमारा सबऑर्डिनेट कर दे, सबऑर्डिनेट समझता है कि मेरा सबऑर्डिनेट कर दे। तो ये जो डेलीगेशन ऑफ पावर्स है और अपनी जो ड्यूटीज़ को सही तरीके से अंजाम ना देना है, ये इसकी सबसे बड़ी वजह है। मेरे ख्याल में जो है ना गवर्नेंस को स्ट्रॉन्ग करना चाहिए और ये जो पेपर वर्क के ऊपर जो चीज़ें जो है ना वो सिर्फ सब हरा हरा नज़र आ रहा है, तो ऐसा नहीं है। जो ग्राउंड रियलिटीज़ हैं, जो लोगों को परेशानियां हैं, भूख है, गुर्बत है, अफलास है, पानी की कमी है, साफ पानी लोगों को नहीं मिल रहा, ये मसाइल बहरहाल ऑन ग्राउंड मौजूद मगर है। अकमल साहब एक इंडस्ट्री की बात की कर रहे थे हम थोड़ी देर पहले, जैसे हमने कहा कि एनर्जी क्राइसिस है, उस पर सोलर की बात की, मगर एक इंडस्ट्री और भी है लाइव स्टॉक इंडस्ट्री की। अगर बात करें वो भी बड़ा अहम किरदार अदा करती है, खास तौर पर हमारे दी आबादियों में, जैसे गांव गोठ हैं उधर सारा कुछ। पहले भी जब वज़ीर आला कायम अली शाह साहब थे तो उन्होंने अपनी बजट में ऐलानात किए थे कि जी मुख्तलिफ लाइव स्टॉक के थ्रू जो है लोगों को हम जो है बकरियां और गाय भैंसें देंगे कि जैसे कि वो अपनी ज़िंदगी आगे बढ़ा सकें। तो इस लाइव स्टॉक इंडस्ट्री को भी जो है आगे बढ़ाना चाहिए। हम अमूमन सुनते हैं आपको कि सबसे ज़्यादा दूध पैदा करने वाला मुल्क में हमारा नाम होना चाहिए और सबसे ज़्यादा दूध जो है ज़ाया भी हम ही कर देते हैं क्योंकि हम उसको बाहर भेज नहीं सकते। इसी तरह जो है कई अगर देखा जाए कि दुनिया में जो है पड़ोसी मुल्क हिंदुस्तान से मैं पूरी दुनिया गोश्त जो है वो बाहर बेचती हैं और हमारी इंडस्ट्री जो है वो उतनी है ही नहीं। तो इस पे तवज्जो देने की ज़रूरत है और कहाँ पे आपको खामियां नज़र आ रही हैं, ये भी आप समझते हैं कि प्राइवेट पार्टनरशिप जो है चाहे सूबाई 18वीं तरमीम के बाद सूबे खुद करें? नहीं, वैसे भी एग्रीकल्चर जो है ना, एग्रीकल्चर की प्रमोशन हो या इंडस्ट्री की प्रमोशन हो, मेनली तो ये जो है ना वो सब्जेक्ट तो सूबाई हुकूमत का ही है। और दूसरा, जहाँ तक आपने लाइव स्टॉक की बात की, तो अगर मैं फेडरल बजट की बात करूँ तो उसमें जो 0.6% की जो ग्रोथ दिखाई है एग्रीकल्चर सेक्टर में, उसमें 4.75% जो है ना वो लाइव स्टॉक का शेयर है। वरना जो मेन जो हमारी क्रॉप्स थी जिसमें कॉटन है या गंदम है या गन्ना है, उन सब में डिक्लाइन है। दालें तक हमने बाहर से मंगवाई है
ये लाइव स्टॉक की में तो थोड़ी सी जो है ना वो प्रमोशन दिखाई है, 4% की जो ग्रोथ दिखाई है। अब हमारे साथ ही साथ एक बात और मैं बताऊं, ये गांव और देहातों की बात करूं ना, तो ये एक एक दो दो तीन तीन जानवर रखना, ये इन लोगों की एक किस्म की बीसी होती है कि ये उनको खिलाते रहते, खुदा ना खास्ता कोई बुरा वक्त आया, कोई इलाज मालजे का कोई दूसरा, तो एक आध जानवर बेच दिया, या जो है वो उसके दूध के ऊपर वो लोग गुजारा कर रहे हो। तो ये तो हमारे एग्रीकल्चर की होम एंड कॉटेज इंडस्ट्री है, और इसको तो मेरे ख्याल में कॉर्पोरेट लेवल के ऊपर लेके जाना चाहिए। ऐसे इदारे जो है ना वो हुकूमत को बनाने चाहिए कि दूध को जो है ना वो जमा करके, या छोटे छोटे घरों से गोट की बुनियाद के ऊपर कि जी फलाने गोट से इतना दूध जमा हो गया, उसको मतलब हुकूमत की इसमें फुल सपोर्ट होनी चाहिए कि हमारी जो एग्रीकल्चर इंडस्ट्री है उसमें अब ज़ाहिर एक हारी है, उसके पास अगर एक दो जानवर है तो क्या करेगा, उसको वो अपने ज्यादा गांव में बेचेगा। तो अब इसको सहूलत किसने देनी है? हुकूमत ने देनी है कि वहां पे वो ट्रांसपोर्टेशन दे, वहां पे जो दूध खरीदने वाले हैं वो गांव गांव पहुंचे, जैसे दूसरी जो कंपनीज हैं पंजाब में तो मुझे पता है, नहीं सिंध के अंदर भी हैं, वो जाती हैं कंपनीज कंपनियां हैं, दूध खरीदती हैं, मगर वो कहने का बिल्कुल मकसद है कि बिल्कुल। वो अपने फायदा ले लेती हैं। आम जो बेचारा तो अब ये गवर्नेंस बंदा है उसको ये तो तो उसका हुकूमत को इंश्योर करना है ना, नहीं मिलते हुकूमत पैसे, को उसका इंश्योर करना है। उस तरह से जो है जो उसकी जो इन्वेस्ट है उस तरह से उसको वो नहीं मिलते। मगर इंडस्ट्री की तरफ अगर सिंध हुकूमत तवज्जो दे, जिसका मैं जिक्र कर रहा था, तो वो बड़ा एक खुशाइन कदम हो सकता है कि जो है हमारी जो खास तौर पर, जैसे मैंने पड़ोसी मुल्क की बात की कि हम गोश्त जो है वो भेज सकते हैं, दूध बाहर भेज सकते हैं। दुबई कितनी दूरी पर है, बहुत कुछ हो सकता है सर। बिल्कुल, बहुत अच्छी आपने निशानदेही की आफ्ताब भाई कि जो हम लाइव स्टॉक है, गोश्त और दूध, ये दोनों की हमारे यहाँ जो है ना वो रिकॉर्ड पैदावार हो सकती है, लेकिन हमारे पास माजरत के साथ वो जराए नहीं है कि उन चीज़ों को दुबई पहुंचाएं। हमारे पास जो है ना, देखें अभी इस वक्त सिंध की मैं बात करूं, मिर्चें जो है ना मीरपुर खास साइड पे, कुंदरी साइड पे आप जाएं, वो लोगों से कोई खरीदने वाला नहीं होता। हमारे उधर दूसरी जो कहीं पे भिंडी की पैदावार अच्छी हो गई तो लोग जानवरों को खिला रहे हैं, गोभी पैदावार होगी तो 40 रुपए मन बिक रही है। तो ये टमाटर तो सर, इस हमारे दफा यहाँ हाल टमाटर और का रेट सहूलियात देखें, ना होने। टमाटर जो का जो है ना 100 रुपए में पेटी बिक रही थी, हाँ कोई लेने वाला नहीं था। हाँ, अब अगर यही हुकूमत की तरफ से सहूलियात हो, कोल्ड स्टोरेज बनाए हुए हों, या वहीं पे उनकी प्रोसेसिंग का भाई टमाटर है ना, टमाटो पेस्ट आपको और पता है उसी हम उसी import जगह पे करते हैं। अगर आप नाजिया और आप सब देखें कि मैंगो की तरफ जाएं तो मीरपुर खास में जब उस पर तवज्जो दी गई और उसकी आलमी सतह पर मैंगो को जो है रिकगनाइज करवाया गया, इंट्रोड्यूस करवाया गया, चाहे यूके हो, यूएई हो, अरब अमारात, जितने भी ममालिक हैं, तो आज पाकिस्तान के आम की कितनी खपत है और कितनी डिमांड है। पहले ही आके बैठ जाते हैं लोग पैसे साल लेके कि हमें जी आम इस साल आपने हमें देना है। तो इसी तरह दूसरी तरफ भी तवज्जो देनी चाहिए। बिल्कुल। और साथ बिल्कुल। साथ ये भी बताइएगा कि इसके असबाब आप क्या समझते हैं? आपने जिक्र किया कि सब कुछ हो सकता है, हमारे पास वसाइल भी हैं, लेकिन नहीं है तो वो एक माहौल नहीं है जिसमें ये सारी चीज़ें पनप सकें और आगे हम इनकी ग्रोथ देखें। आप गैर संजीदगी इसका सबब देखते हैं, आप देखते हैं कि कैपेसिटी बिल्डिंग नहीं है, विल नहीं है, क्या चीज़ हम लेक कर रहे हैं जिसकी वजह से हम नहीं अचीव कर पा रहे इन सारी चीज़ों को? देखें इसके मल्टीपल फैक्टर्स हैं। नंबर एक तो सबसे पहले जो है ना गवर्नेंस का फुकदान है, उसके बाद हुकूमत की भी थोड़ी बहुत जो है ना इसमें नेग्लिजेंस है कि वो इस शोबे को सही तरीके से प्रमोट नहीं कर रही, और जो चीज़ें हुकूमत को करनी चाहिए जिनमें जिनमें सबसे जो मुनासिब जो चीज़ है वो है प्रॉपर कानून साजी करना, उसके बाद उसकी इम्प्लीमेंटेशन करना कि जो चीज़ें हो रही हैं, फ़र्ज़ करें अगर होम एंड कॉटेज इंडस्ट्री को प्रमोट करने की पॉलिसी बनाई गई है तो उसको कानून साजी करें और उसके ऊपर इंश्योर करें कि जी मैं एक मिसाल देता हूँ आपको, जैसे एक इलाके आम की अगर बात हमने की है कि जी मीरपुर खास में अगर आम है, उनके बागात को जो है ना हम अगर तरक्की देने की बात करते हैं तो उसके बाद जो है ना वो सॉरी आम को अगर हम देते हैं तो फिर हुकूमत को चाहिए कि उसकी फैसिलिटेशन के लिए भी वहां पे इकदाम करे, वहां पे जो है ना वो अच्छी क्वालिटी के सीड्स दे, अच्छी क्वालिटी की चीजें जो है ना वो वहां पे प्रोवाइड करे ताकि उसको जो है ना सही तरीके से वो शोभा जो पनप सके। हमारे यहाँ आम हो गया, चावल हो गया, इसकी मतलब बाहर के मुल्कों में इतनी डिमांड है कि आपने सही कहा है कि लोग आके बैठ जाते हैं कि भाई आम है या चावल है या जो दीगर केला जो है सिंध का इतना मशहूर है। मैं एक मरतबा दुबई में गया, यकीन करें वहां पे मतलब जो है ना वो केले का साइज तो सही था लेकिन टेस्ट उसका टके का नहीं था, इतना फीका, मतलब मजा भी नहीं आया। हमारे जो सिंध का केला है माशाल्लाह जबरदस्त किस्म का उसका टेस्ट है, मीठा होता है, खाने में भी मतलब बंदे को पता चलता है कि यार कोई चीज खाई है। तो इन चीजों को हमने मार्केट करना है ना इंटरनेशनली, जब हम मार्केट करेंगे इंटरनेशनली तभी तो हमारे पास ग्रोथ आएगी। यही हमारे यहाँ पे जो
है ना पॉलिसी का फुकदान है कि हमारे यहाँ चीज़ों को मार्केट प्रॉपरली इंटरनेशनल मार्केट में भी नहीं किया जाता, और वो लोकली यहाँ पे वही चीज़ें हमारे यहाँ जानवर खा रहे होते हैं और बाहर जो है ना लोग उसको तरस रहे होते हैं। तो इन सब चीज़ों के ऊपर बिल्कुल जो है ना वो हुकूमत को भी तवज्जो देनी चाहिए, और ये जो प्राइवेट सेक्टर है, जो बड़े बड़े सनअतकार हैं, जो बड़े बड़े एग्रीकल्चरिस्ट हैं, उनको भी इसके ऊपर तवज्जो देनी चाहिए। ठीक। और साथ साथ अकमल साहब, आपने ज़रूर सुना होगा कि वज़ीर ख़जाना का ये कहना है कि अगर कानून साजी नहीं होती, उन्होंने इशारा दिया मिनी बजट का भी, साथ साथ उन्होंने 500 अरब के नए टैक्सेस की भी बात की है, और उन्होंने मशरूत किया है कि अगर कानून साजी नहीं होती, क्योंकि हम इस वक्त सब कुछ जो चल रहा है, इस वक्त जो मामला है मुल्क के अंदर, वो कर्ज़ों पर है, उसको आप कैसे देखते हैं? देखिए, जो कर्ज जो है ना वो ज्यादा तो जो हमारी विफाकी हुकूमत है ये उसका चैप्टर है, क्योंकि कोई भी अगर बैरूनी कर्जे हों या दूसरे कर्जे हों तो वो फेडरल गवर्नमेंट ही लेती है स्टेट बैंक के थ्रू। सूबाई हुकूमत नॉर्मली जो है ना वो ज्यादातर फेडरल गवर्नमेंट को रिक्वेस्ट करती है कि आप हमें जो है ना वो फंड्स दें, तो उसमें एक लिमिटेशन होती है, एक सर्टेन अमाउंट है जो बजट में, जैसे अब तकरीबन 3,200 अरब रुपया हुकूमत ने जो है वो रखा हुआ है, तो वो जो है ना वो इम्पोर्टेंट है। उसके अलावा मजीद कर्जों के ऊपर इन्हिसार करना, अगर लोकल गवर्नमेंट अपने किसी या सिंध गवर्नमेंट अपने सोर्सेज से जो है ना वो लोन जनरेट करती है, तो मेरे ख्याल में उसकी एज सच गुंजाइश भी नहीं है, और अगर ले भी ले तो उसके ऊपर सूद देना और फिर दीगर मसाइल जो है ना कानूनी और टेक्निकली बड़े ज्यादा हो जाते हैं। तो इसको जो है ना वो थोड़ा सा विफाक को अगर दे दिया जाए तो ये ज्यादा मुनासिब और बेहतर कदम होगा। बिल्कुल। मगर इसमें सिक्योरिटी की बात करें, अगर सेफ सिटी प्रोजेक्ट की बात करें अकमल साहब, वो भी बड़ा ज़रूरी है। दुनिया तरक्की कर चुकी है, चांद पे पहुंच चुकी है, हम भी कहीं ना कहीं चाइना के थ्रू चांद पे भी पहुंचे हुए दावा तो कर सकते हैं। मगर इस प्रोजेक्ट की बात करें तो बड़े जो हमारे मेगा सिटी हैं, ख़ासतौर पर सखर, लाड़काना, हैदराबाद, कराची, मीरपुर खास, ये जो शहर हैं और भी हमारे जो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स हैं, वहाँ पर सेफ सिटी प्रोजेक्ट की बात करें तो कराची का सेफ सिटी प्रोजेक्ट आज भी अधूरा है, उस पर उस तरह से तवज्जो नहीं दी। मगर इस जिक्र हुआ है बजट में, उसके लिए भी पैसे रखे गए हैं, तो समझते हैं कि ये बड़ा ज़रूरी है। और जो है सिंध में अमन अमान की सूरत हाल, सिंध पुलिस के जो है उसके लिए भी बड़े 224 अरब रुपए रखने की बात की गई है। तो ये एक बड़ी एक फिगर है जो कि एक सिंध के अमन अमान के हवाले से है। नहीं, इसमें जो एक बड़ी इंपॉर्टेंट जो बात है ना वो ये है, देखें ये सेफ सिटी प्रोजेक्ट है ना ये भी मुकम्मल हो के देने में नहीं आ रहा। जैसे हमारा जो K4 का प्रोजेक्ट है वो भी जो है ना आपको पता है कि पिछले 20 साल से वो चल ही रहा है, लेकिन K4 भी ना कंप्लीट नहीं हुआ है। तो कराची को जो है ना वो पानी की फराहमी आपको पता है, आज भी जो है ना वो बिलावल साहब खुद कह चुके हैं कि मेरे घर में भी टैंकर से पानी आता है, ठीक है ना। तो अब ये सारे मसले मसाइल तो हैं कि एक तरफ जो है ना वो हमें प्रॉपर सहूलियात मैसर नहीं है, पानी के मसले हैं, तो दूसरी तरफ जो है ना ये जो आपने जिस तरफ इशारा किया ये बड़ा मतलब जो है ना वो इम्पोर्टेंट है, और इसको जो है ना वो ज़्यादा उस पानी हो गया, बिजली हो गया, ये सब तो सूबाई हुकूमत की जिम्मेदारी है, और उसको इस चीज़ के ऊपर ज़्यादा फोकस करना चाहिए और इसको इंश्योर करना चाहिए। बिल्कुल ठीक है अकमल साहब, थैंक यू सो मच कि आपने टाइम दिया आज की ट्रांसमिशन के हवाले से, और बड़ी उम्दा अहम बातें आपने शेयर की हमारे साथ। नाज़रीन, उन खां पहिरियां डॉक्टर अयूब महर साहब, खुर्शीद अब्बासी साहब ऐं महमूद नवाज़ शाह साहब असां मौजूदु हुआ। आफ्ताब ज़ाहिरा ही जेको अञा त ही अॼु पहिरियों ॾींहुं हो सिंध बजट जो, वफ़ाक़ी बजट अची चुकी आहे, हाणे ॿियनि सूबनि जूं जेके बजट्स आहिनि नाज़रीन उहे बि आहिस्ते आहिस्ते पेश KPG भी थी आहे। बिल्कुलु। ऐं उन खां पोइ ज़ाहिरा उन खां पोइ हिकिड़ो जेको बहस वारो सिलसिलो हुजे थो उहो थींदो आहे, जंहिंखां पोइ जेके फाइनल जेके स्टेप्स हुजनि था बजट जी मंज़ूरीअ ताईं उहे असांखे आहिस्ते आहिस्ते नज़र ईंदा। आख़िर में कुझु चवणु चाहींदो? बिल्कुलु, मां इहो सम्झा पियो त ट्रांसमिशन जारी रखंदासीं। बिल्कुुलु, मां इहो चवणु पियो चाहियां त हिन वक़्तु ॾिसो किथे न किथे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी चए पई त अवाम दोस्त बजट आहे ऐं उनखे हिन वक़्तु आंदो आहे, पर सुभाणे पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस बि आहे। वज़ीर आला लाज़मी आहे, सहाफ़ियुनि जा सवाल, मीडिया जा सवाल, आम माण्हुनि जा सवाल जेके असांजे थ्रू थींदा उहे बि वज़ीर आला जे साम्हूं हूंदा। वज़ीर आला सिंध कहिड़ी रीति उन्हनि खे जवाबु ॾिए थो उहो त पंहिंजी जॻह ते आई आहे, पर हिन बजट खां पोइ बि बहस थियणो आहे हिन ऐवान जे अंदरि। अपोज़िशन जोड़ो को अॼु ॾिठो वञे त वॉकआउट बि कयो, एहतजाज बि कयो, उन्हनि जा तहफ़ुज़ात बि हुया, पर सुभाणे खां पोइ जेको बहस थींदो इन में घणे हंधि ताईं उहा बरक़रार रहंदियूं आहिनि शयूं जेके ॾिठियूं हुयूं माज़ी में बि, पर पोइ बि अपोज़िशन जी निशानगी ते का न का शइ घणियूं शयूं चयूं आहिनि
उहे चेंज बि थींदियूं आहिनि। बिल्कुलु, पर उहो घटि हुनजो घटि मिसाल आहे, मिले थो ज़ाहिर आहे जेका बिल्कुलु। रूलिंग पार्टी आहे उन वटि उहो हुजे थो। नाज़रीन बहरहाल रदअमल सामोचुनि जो सिलसिलो जारी आहे, तबसरा ऐं तजिया बि हलंदा। KTN न्यूज़ ते बजट जे हवाले सां जेका ही ट्रांसमिशन आहे उनजो सिलसिलो बि असीं जारी रखंदासीं। हिन वक़्तु तव्हां खां इजाज़त वठंदासीं, हिकु ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ जेको तबसरा ऐं तजियनि जो सिलसिलो आहे उहो जारी रहंदो।